खे सलाम सलाम सुन मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलामु अलैकुम फ्रेंड्स, मां तव्हांजो पंहिंजो होस्ट तव्हांजो पंहिंजो मेज़बान आसिफ सियाल ऐं तव्हांजे मनपसंद प्रोग्राम सलाम सिंध में मूं सां गॾु आहिनि मुंहिंजी होस्ट अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? ऐं उमेद इहा कयूं था त ठीकु हूंदो। ऐं सुबुह सुबुह सां उथणु जेका आहे न, वाक़ई में ई हाणे असांखे पक थी वई त सुबुह सुबुह उथणु जेको आहे नेमत आहे। ऐं वाक़ई जॾहिं सुबुह सां सवेर उथी तव्हां को बि कमुकार शुरू कंदा आहियो त उन में अलाह जी तरफ़ां बि हिकिड़ी बरकत अची वेंदी आहे। ऐं मां त इहो नोट कयो आहे आसिफ त सॼो ॾींहुं माण्हू हल्को फुल्को रहंदो आहे, हल्को फुल्को बि रहंदो आहे ऐं ॿी ॻाल्हि की हिकिड़ो बिल्कुलु स्पिरिचुअल रहंदो आहे। ऐं सुबुह जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे। ऐं वाक़ई में जुमे जो ॾींहुं वरी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी आसिफ भाउ यादि ॾियारी त जुमे जो ॾींहुं बि आहे वाक़ई में ई। ऐं जुमे जे ॾींहुं खे असां लाइक कहिड़ो बि नालो ॾियूं, भलारो ॾियूं, ईद जो ॾींहुं बि ॾेई छॾियूं त बि सही आहे। छो जो जुमो जेको आहे उन ते हर जेको आहे असांजो मुस्लमान बंदो हुजे या बंदी हुजे, उन्हनि जे घर में हिकु सुठी डिश बि ठहंदी आहे, सभु नमाज़ ते वेंदा आहिनि ऐं सभु जेका आहिनि ॿार बि असांजा ख़ुशि हूंदा आहिनि ॾाढो। त जुमो आहे, हाफ डे हूंदो, स्कूल खां जल्दी वापसि ईंदासीं, घर ईंदासीं, कुझु खाईंदासीं पीअंदासीं, सुठा कपिड़ा पाईंदासीं ऐं सुठो खाधो खाइण लाइ मिलंदो। हर ॾींहुं ब्लेस्ड डे आहे, पर असां जेको आहे सो हिकिड़ो मख़सूसु को ॾींहुं अची वेंदो आहे जंहिंमें असां चवंदा आहियूं त ब्लेस्ड डे, फ्राइडे, हैप्पी जुमा मुबारक, लाइक ईअं विशिस कंदा रहंदा आहियूं। पर हक़ीक़तनि असांखे हर ॾींहं खे हिकिड़ो ब्लेस्ड डे तरीक़े सां असां सेलिब्रेट करे सघूं था। उन सां छा हूंदो आहे, तमामु छा करिणो पवंदो आहे हिकिड़ो स्पिरिचुअल पंहिंजे पाण खे करण जे लाइ। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां नमाज़ पढ़ंदा आहियूं, असां या इबादत कंदा आहियूं, असां या कोई नेकी कंदा आहियूं, असां कोई बि सुठो कमु कंदा आहियूं, उहो असांजी रूहानियत खे ख़ुशी ॾींदो आहे। छो जो असां हर वक़्तु जॾहिं बि डिफरेंट एक्टिविटीज़ में दुनिया सां मिलूं था, कयूं था, हर माण्हू डिफरेंट तरीक़े जी एनर्जी आहे जंहिंसां असांजो हिकिड़ो गंढ जोड़ थिए थो। त उनजे हिसाब सां पोइ कहिड़ी एनर्जी केॾीमहिल कीअं असांखे लॻी थी वञे त पोइ उन जेकॾहिं मनफ़ी एनर्जी आहे त उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि इहो ई रस्तो आहे की असां पंहिंजे पाण खे प्रिपेयर कयूं रूहानी तौर ते। जीअं असांजी हिकिड़ी गेस्ट लास्ट टाइम आई त उन चयो त वाक़ई तव्हांजो जेको आहे सो एनर्जीज़ जेके आहिनि तव्हांखे घेराव जेके कनि थियूं त पोइ उनजो वॾो असरु पए थो बॉडी ते। त पोइ उनजो वाहिद तरीक़ो आहे तव्हां पंहिंजे पाण खे प्रिपेयर रखो, बावज़ू रहो, स्पिरिचुअल रहो, हैप्पी रहो, नेकी कयो। इहे काफ़ी शयूं आहिनि जेके तव्हां वटि रोज़मर्रा में करण लाइ आहिनि। बिल्कुलु, ऐं वाक़ई करण बि घुरिजे। ऐं ॾिसो जॾहिं बि असां कंहिंजी बि का ॻाल्हि हिकिड़ी नंढड़ी नसीहत ॿुधी करे अमल कंदा आहियूं, भले असां उहो 2-3 ॾींहंनि लाइ बि कयूं, इंसानु आहे वरी असां हेॾे होॾे ॿियनि ॻाल्हियुनि ॾे ध्यानु हलियो वेंदो आहे। पर जॾहिं बि कंहिं शइ सुठी ते अमल करे ॾिसंदा आहियूं त हिकिड़ो रूहानी वाक़ई सुकून मिलंदो आहे। काफ़ी शयूं ईअं फील थींदियूं आहिनि जेके नेगेटिविटी असां ॾांहुं थोरो परे थी वियूं आहिनि। त इन्हनि शयुनि जो असां जेतिरो ख़्यालु रखंदासीं, सफ़ाई सुथराई जो बि, छो जो सफ़ाई सुथराई जेको आहे उहो बि ईमान आहे असांजो हिकिड़ो। ऐं सफ़ाई सां बि सिर्फ़ु वज़ू त वॾी शइ आहे, पर हिकिड़ो पंहिंजी सफ़ाई रखण सां बि काफ़ी शयूं तव्हांजे इर्द गिर्द हटी वेंदियूं आहिनि। त कोशिशि कंदासीं त हमेशह ख़ुशि रहूं ऐं जेको आहे नेकी जा कमु कयूं। हे त हिकिड़ो असांजो जेको आहे सो रिलीजियस हिकिड़ो उहो पहलू हो, पर हाइजीन जो मतिलबु ख़्यालु रखणु हिकिड़ो आम जेको आहे सो तव्हांजो सिहत ते बि ॾाढा जेको आहे सो असरात सुठा छॾींदो आहे। तव्हां सुठा सिहतमंद रहंदो। घणा माण्हू हूंदा आहिनि जेको आहे सो कॾहिं केयर न कंदा आहिनि हथ धोइण में या किथे टच करण में, किथे बि। ज़ाहिरी ॻाल्हि अॼुकल्ह त ख़बर आहे त सॼो एनवायरमेंट जेको आहे सो असांजो डिज़ीज़ सां फैलियल आहे। त उन हिसाब सां तव्हांजो पंहिंजी सिहत जे हिसाब सां बि इलाही सभु शयूं इहे साफ़ सुथराई नीट क्लीन रहण बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। बिल्कुलु। अज़रा, अॼु कीअं असां विसारे सघूं था असां जंहिं हिन सेट ते बीठा आहियूं, असां जंहिं चैनल ते बीठा आहियूं, ऐं उन चैनल जे उन फ़र्द खे कीअं विसारियूं जंहिं हिन चैनल जो बुनियादु माना उन में वॾो उनजो हथु आहे। ताहिर आराई साहब। बिल्कुलु। ताहिर आराई नालो ई काफ़ी आहे। ताहिर आराई हिकिड़ो महबूब, नेक, तमामु सुहिणी शख़्सियत ऐं छा त टैलेंटेड डायरेक्टर, आर्टिस्ट ऐं जर्नलिस्ट। हुन जे बारे में होस्ट थी वियो, मल्टी टैलेंटेड हिकिड़ो माण्हू जंहिं सिंध टीवी लाइ जेतिरो सर्व कयो, जेतिरियूं ख़िदमात ॾिनियूं, सॉन्ग्स हुजनि, ड्रामा हुजनि, छा त उन शख़्स जी एनर्जी हुई जो हुन सिंध टीवी खे
में जेको सिंधी टीवी जी कामयाबी में उनजो वॾो हिकिड़ो रोल आहे ऐं असां उनखे अॼोके ॾींहुं जेकॾहिं मां सम्झां पियो जेतिरी भेटा पेश कयूं ओतिरी घटि आहे बिल्कुलु बिल्कुलु सो अल्लाह ताला अल्लाह पाक मरहूम ताहिर आराई जा दर्जात बुलंद था फरमाए ऐं अल्लाह पाक मां सम्झां पियो उनजे जेके आल औलाद ॿार जेके पोइते उहो छॾे वियो आहे ऐं ख़ासि करे उन्हनि खे सब्र अता फरमाए हिकु सुठो इंसानु कीअं परखियो वेंदो आहे सुठे इंसान खे परखण जे लाइ तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे उनजो माण्हू ॿुधाईंदा बिल्कुलु ठीकु आहे हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि चवंदा आहिनि मां सुठो आहियां मां हीअं मां हूअं आहियां मां हीअं आहियां पर हक़ीक़त आहे जेको आहे सो उन माण्हू खे जेकॾहिं उनजी नेकी जे बारे में पुछणो हुजे त तव्हांखे पुछण जी ज़रूरत बि न आहे तव्हां हिते ईंदो त उनजे माण्हू उनजे बारे में ॻाल्हाईंदा उनजे किरदार जे बारे में ॻाल्हाईंदा उनजे कमनि जे बारे में ॻाल्हाईंदा उनजे अख़लाक़ जे बारे में माण्हू ॻाल्हाईंदा सो ताहिर आराई उहो किरदारु हो बिल्कुलु ऐं आऊं इहो चवणु चाहींदसि त आऊं वधीक हुन सां कमु कोन कयो पर जॾहिं बि असां मिलंदा हुआसीं त हिकु सुठी नेचर जो माण्हू साम्हूं मिलंदो हुयो सुठे तरीक़े सां ॻाल्हाईंदो सुठे तरीक़े सां सम्झाईंदो ऐं मतिलबु हिते सिंध टीवी ते थोरो एंटरटेनमेंट साइड हुयो असां न्यूज़ में हूंदा हुआसीं पर जेको बि टाइम गुज़रियो मतिलबु उन्हनि सां सुठो ई गुज़रियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो वॾे में वॾो जेको हिकिड़ो चवंदा आहिनि न ख़ाल आहे इंसान में उहो इहो हूंदो आहे त असां वञण खां पोइ अहिड़नि माण्हुनि खे घणो यादि कंदा आहियूं या उन्हनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं पर बसि मां इहो चवंदसि त जॾहिं केरु अहिड़ी सिचुएशन में हुजे ऐं असांजो उहो हिकु सुठे कम वारो माण्हू हुजे ऐं सुठे किरदार वारो माण्हू हुजे त जॾहिं उहे ज़िंदा आहिनि अहिड़ियूं शख़्सियतूं त उन्हनि खे तॾहिं बि यादि करणु खपे ऐं मूंखे यादि आहे जॾहिं उहे बीमार हुया या मतिलबु उन्हनि सां जेका सिचुएशन हुई त असां बि पुछणु वियासीं ऐं घणो कमु त मां कोन कयो उन्हनि सां गॾु पर हमेशह सुठी शख़्सियत हुई ऐं यादि रहंदो हमेशह सुठे लफ़्ज़नि में बिल्कुलु बिल्कुलु अज़रा हिकिड़ी अहिड़ी असां में हिकिड़ी ख़राबी बि हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी ख़राबी आहे आम माण्हू में जॾहिं इंसानु ज़िंदा हूंदो आहे पर उनजी क़दुरु उन तरीक़े सां न कई वेंदी आहे त पोइ हिकिड़ो मां हिकिड़ो सेंटेंस आहे जेको ॿुधंदा आहियूं बंदा अच्छा था ये सुनने के लिए मरना पड़ता है बिल्कुल बिल्कुल सो माण्हू जी क़दुरु जेको आहे सो असां पोइ ईअं कंदा आहियूं की यार माण्हू वाह जो मुंहिंजी बि यकीनन मुंहिंजी बि ताहिर आराई सां कम जे हिसाब सां उहे मुलाक़ातूं न आहिनि पर जेको आहे सो असांजूं कमु भले न बि कयो हूंदो पर जेको आहे जेको हुन कमु कयो उहो त नज़र अचे थो स्क्रीन ते बहरहाल अल्लाह पाक हुनखे जन्नत में जॻह ॾे ऐं अॼु असांजे सेट ते हिकिड़ी वैसे रौनक त आहे ई आहे ठीकु आहे अॼु वरी हिकिड़ी रौनक ॿी बि आहे महिमान त आहिनि महिमान त अहिड़ी रौनक आहे जेका अॼु तव्हांजे लाइ अहिड़ो सरप्राइज़ आहे अॼु उहे गेस्ट आहिनि असांजा जो तव्हांखे बाक़ाइदा अॼु मज़ो अची वेंदो उन्हनि सां मुलाक़ात करे पर हिकिड़ी ॿी जेको आहे सो आहे पर गुज़ारत आहे उहा थोरो तव्हां बि गेस कयो त असांजे सेट में जेका आहे सो चेंजिंग कहिड़ी आहे गुज़ारत नज़र बि अचे थी गुलदस्ते जे भरिसां बि आहे असांजे विच में बि आहे ऐं मिठी बि आहे यूनिक बि आहे बिल्कुलु ऐं अज़रा खे जेको आहे सो सॼो ध्यानु हेॾे बि आहे छो ज़ाहिर ॻाल्हि आहे अज़रा खे मां जॾहिं मां चयो की बाबा आहे त अज़रा हीअं ॾिठो मां चयमि गुज़ारत बची छा हाणे हे जेको वज़न वधियो आहे न अज़रा जो यार तव्हां ई ॾेखारो था मुंहिंजी दिलि चए थी खाऊं मां सम्झी वियुमि न खाईंदासीं छो न खाईंदासीं वाक़ई में तव्हां सुठी ॻाल्हि कई त असांजे सेट ते अॼु हूअं ई बि रौनक हूंदी आहे पर अॼु वधीक हूंदी ऐं उन सां गॾु जेको आहे चवंदा आहिनि न का बि कचहरी थिए या गैदरिंग थिए त मिठो ज़रूरी हूंदो आहे त जेको आहे वात में पाणी अचे डिलाइट जेको आहे ॾियो न भला पहिरियां ईअं साॻियो जीअं कयो अच्छा सो डिलाइट जेको आहे खाईंदासीं कैडबरी डिलाइट आहे असां वटि ऐं ख़बर अथव हिननि जो छा चवणु आहे आसिफ मुंहिंजो चवणु इहो आहे हिननि जो छा चवणु आहे कंहिंजो हिननि कैडबरी डिलाइट कैडबरी चॉकलेट हिकिड़ो ब्रांड आहे हा ऐं छा त ब्रांड आहे चॉकलेट लवर्स खे ई ख़बर आहे की कैडबरी में जेको टेस्ट आहे जस्ट इमेजिन कयो हे अनरैप थो कयां मां चॉकलेट खे ऐं कैडबरी जॾहिं हे ओपन कयूं पिया
अञा हथ में अञा रैपर खुलियो न आहे माउथ खुशबू बि वाटरिंग अची लॻी वई पई आहे ऐं हिन में हिकिड़ी पेंट जी वाह, हिकिड़ी ख़ुशबू बि आहे स्मेल बि सुठी आहे सो खाओ पहिरियों तव्हां खाओ हा हा वाह वाह चॉकलेट उस्ताद जी कैडबरी और म्यूज़िक बि हले गयो अच्छा मां जेको तव्हांखे चवां पिया सिर्फ़ु हिननि जो छा चवणु आहे तव्हां ख़बर आहे कैडबरी चॉकलेट जो तव्हांजो चॉकलेट त वैसे बि तव्हांजी हेल्थ लाइ त इलाही भलो आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे मूड्स में लो फील कयो था त तव्हां चॉकलेट खाओ कैडबरी डिलाइट जेकॾहिं तव्हांखे कंहिं सां मोहबत ॻंढ वधाइणी आहे फैमिली सां फ्रेंड सां दोस्तनि सां त उन्हनि लाइ बि हिकिड़ो कैडबरी डिलाइट आहे जीअं मां तव्हांखे ॾिनी हाणे कैडबरी डिलाइट बिल्कुलु असांजी मोहबत वधी वई हूंदी हा सो बहरहाल वाक़ई में हिननि जो इहो ई चवणु आहे त दोस्त नाराज़ हुजे लवर नाराज़ हुजे या कहिड़ी बि क़िस्म सां तव्हां कंहिंखे मल्हाइणु चाहियो था त बि तव्हां कैडबरी डिलाइट जो सहारो वठी सघो था ऐं वाक़ई में जेको लिखियलु आहे त मेल्ट थींदो आहे माउथ में वञण सां ई मेल्ट थो थिए त उहो त आहे ऐं टेस्ट ज़बरदस्त आहे सो खाइणु खपे ऐं एॾो महांगो बि कोन्हे को सस्तो ई आहे अफोर्डेबल आहे बिल्कुलु वरी ॻाल्हि इहा आहे की अफोर्डेबल आहे ऐं चॉकलेट जे लाइ तव्हां जेकॾहिं तव्हां रिसर्च कंदो गूगल कंदो तव्हांखे हिन जा अनेक बेनिफिट्स मिलंदा तव्हां जेकॾहिं चॉकलेट्स तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदो जेके ब्यूरोक्रेट्स थी विया बिज़नेसमैन थी विया या इवन स्टूडेंट्स थी विया जेके पढ़ाई ते घणो फोकस्ड हूंदा आहिनि उन्हनि जे भरिसां जॾहिं पढ़ंदा आहिनि त चॉकलेट ज़रूरु पियल हूंदी आहे छो चॉकलेट उन्हनि जी एनर्जी खे बूस्ट कंदी आहे उन्हनि खे हेल्प कंदी आहे कि हू किथे बि लो फील न कनि ऐं लो फील कंदा आहिनि त कैडबरी डिलाइट जहिड़ो को मां सम्झा पियो को ऑप्शन आहे कोन इलाही चॉकलेट्स आहिनि मार्केट में ऐं कुझु बि मिठो खाइण सां उहो ई मूड जेको आहे असांजो ख़ुशगवार थी वेंदो आहे त जॾहिं कैडबरी डिलाइट हूंदो आहे त अञा वधीक जेको आहे मूड सुठो थी वेंदो आहे ऐं उहे ॻाल्हि आहे त जीअं आसिफ़ चयो त खाइण जा बि इलाही फ़ाइदा आहिनि त फ़ाइदो जंहिं बि शइ मां जेतिरो थी सघे उहो माण्हू वठे त सुठो आहे ऐं जॾहिं मिठास जी ॻाल्हि पई हले कैडबरी डिलाइट जी ॻाल्हि पई हले त मिठास जी ॻाल्हि सां त मां तव्हांखे ॿुधायां त अॼु जेके महिमान आहिनि उहे बि घटि मिठा न आहिनि ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त असांखे अॼु हिकिड़ो त छाजे बारे में डिस्कस कंदासीं हुन सां कहिड़े क़िस्म जा महिमान आहिनि उन्हनि मल्टी टैलेंटेड आहिनि न हिकु त आर्ट सां उन्हनि जो वास्तो आहे ऐं उन खां पोइ अलावा जेकॾहिं असां समाजी हिसाब सां चऊं त उन्हनि जो वॾो रोल आहे जीअं असां चाहींदा आहियूं की असांजे सिस्टम में चेंज छो नथो अचे त पोइ हे उहे उमेद आहिनि जंहिंजी मां ॻाल्हि थो कयां सस्पेंस आहे हे उहा उमेद बि आहे असां वटि की असां हाणे चई सघूं था यकीननि के असां वटि चेंज ईंदो जेकॾहिं असांजा अहिड़ा किरदार असांजी हिन धरती ते मौजूदु आहिनि त बिल्कुलु बिल्कुलु या सिर्फ़ु ब्रेक जो बि टाइम थियो आहे त सलाम सिंध में वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक ख़ुशामदीद भली कार सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर सां भली कार पिया कयूं ऐं असां भली कार करे चुका आहियूं असांजे सेट ते मौजूदु आहिनि असांजा उहे महिमान जिन्हनि जो असांखे इंतज़ारु हुयो जंहिंजे लाइ मां ॿुधायो की पर्सनली हिकु बहितरीनु आर्टिस्ट आहे जेकॾहिं आर्टिस्ट जे हवाले सां ॾिसूं त हुन पंहिंजी महिनत सां पंहिंजी लगन सां पंहिंजी जुस्तजू सां हिकिड़ो वॾो नालो कमायो आहे जेकॾहिं उन पहचान खां अलावा जेकॾहिं उन्हनि जी पहचान ॾिसूं त उन्हनि जो जीअं मां ॿुधायो की समाज में केतिरो सिस्टम असांजो हिकिड़ो बिगड़ियल आहे बिगाड़ आहे ऐं हे हिकु उन बिगड़ियल सिस्टम जी में हिकिड़ी उमेद जी किरण बि आहे कीअं आहे छो आहे कीअं ख़्यालु उन्हनि खे आयो सो उन खां अलावा जेकॾहिं मां उन्हनि जे तारुफ़ जी तरफ़ वञा त उहे तमामु हिकिड़ा सुठा डायरेक्टर आहिनि ऐं सोशल मीडिया जे हवाले सां हिकिड़ा सुठा कॉन्टेंट क्रिएटर आहिनि उन खां अलावा जेकॾहिं मां अञा उन्हनि जी तारुफ़ में वञा त तमामु बहितरीनु होस्ट आहिनि उन खां अलावा अञा अॻिते वधां त सुठा मॉडल बि आहिनि ऐं सुठा सिंगर बि आहिनि ऐं जेकॾहिं मां अञा उन जी तारीफ़ कंदो वञा त हो जेको आहे सो जॾहिं
पंहिंजे सेट ते प्रोग्राम कंदा आहिनि त मां यकीन सां चवां थो त कोई अहिड़ो माण्हू न हूंदो जेको केतिरो बि ॾुखायल हुजे पर उनजा टहक ॻोड़नि सां गॾु निकिरंदा। सो उहो एतिरो उनजे मिज़ाज में जेको आहे सो ख़ुशी आहे ऐं ख़ुशियूं बिखेरणु ॼाणे। सो इलाही सारियूं जेकॾहिं मां हुनजे तारीफ़ में लॻी वेंदुमि त 2 कलाक खुटी पवंदा। बिल्कुलु। तो ऐं हिकिड़े निजी चैनल जो प्रोग्राम मैनेजर बि आहे। सो इहो सफ़र हुन कीअं शुरू कयो, कीअं जेको आहे सो एॾियूं शयूं एॾियूं ज़िमेदारियूं कीअं खणी पियो हले, त उनखां मां पाण असां हली करे रूबरू पुछंदासीं। त असां सां गॾु आहे मुंहिंजो पसंदीदा, मुंहिंजो प्यारो दोस्त, मुंहिंजो फेवरेट हैदर क़ादरी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैदर तव्हांखे वेलकम था कयूं सलाम सिंध। थैंक यू सो मच ऐं वालेकुम सलाम। तव्हां सभिनि खे जुमो मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो पियो लॻे, काफ़ी टाइम खां पोइ वरी सुबुह जे टाइम में अवां असांखे उथारियो आहे। सो आया आहियूं ऐं बिल्कुलु आर्टिस्ट जी जेका जॉब आहे, जीअं त मां ॿुधायो कि तव्हां हिकिड़े ई टाइम में मुख़्तलिफ़ माना ज़िमेदारियूं तव्हां वटि। हिकु त निजी पूरो चैनल, माना चैनल मीन्स के तव्हां टेक्निकल थी वियो, आर्टिस्ट थी विया, प्रोग्राम्स थी विया, माना इलाही सारियूं ज़िमेदारियूं तव्हां उन्हनि खे ॾिसो पिया। हिकिड़ो इहो वॾो तव्हांजो माशाल्लाह मां चवंदो आहियां जियांट वारियूं जेके आहिनि न इहे कम आहिनि। सो उहे तव्हां कीअं पिया मैनेज कयो? ॾिसो थ्रू आउट असां हिन फील्ड में ई मां वाबस्ता रहियो आहियां, हिन फील्ड सां ई। पोइ हिन फील्ड में माना नंढपण खां जो माण्हू कंटिन्यूसली कमु कंदो थो अचे, त पोइ तव्हांखे उहा तव्हांजी जेका जॉब हूंदी आहे उहा तव्हांजो जहिड़ो शौक़ु हूंदो आहे ऐं तव्हांजो तजुर्बो बि उहो ई हूंदो आहे। त पोइ इन जे करे महिनत घणी जेकॾहिं ॿिए खे लॻंदी बि हुजे, पाण खे फील न थींदी आहे त असां को महिनत करे रहिया आहियूं। ईअं लॻंदो आहे जस्ट बसि असां आहियूं ई हिन कम जे लाइ। महिनत या ॾुखियाई तॾहिं तव्हांखे पेश ईंदी जॾहिं तव्हां हिकिड़े ई वक़्त में 2-3 फील्ड्स में माना हुजो। सो शो बिज़नेस जी फील्ड आहे, असां हिन में ई कमु कयूं पिया अल्हम्दुलिल्लाह। हिन वक़्तु वरी कमु थोरो घटि बि आहे, इहा बि ॻाल्हि हक़ीक़त आहे। जेको हिकिड़ो शुरू वारो टाइम हुयो उन में जेके प्रोग्राम्स जेके ड्रामास थींदा हुया, हाणे कंपेरेटिवली उन जे त घटि आहे, जंहिंजे करे मतिलबु हाणे थोरो रिलैक्स रहंदा आहियूं। बाक़ी जीअं तव्हां ॻाल्हि कई, मुंहिंजो तारीफ़ तव्हां घणो माशाल्लाह वॾो करायो ऐं उन में काफ़ी शयूं तव्हां बयानु कयूं त सुठो सिंगर बि आहे, खोड़ शहर, इहे सभु मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे उन में शौक़ में शामिल आहिनि। पर जेकॾहिं स्पेशलाइज़ेशन ॾिसिजे त सिर्फ़ु एक्टर ई चई सघिजे थो मतिलबु। बराबरि तव्हांखे अञा एक्सप्लोर कंदासीं, तव्हां खां खोड़ सारियूं कचरियूं कंदासीं। पर असां सां असांजूं आहिनि त प्रोफेशनली डॉक्टर फ़राह असां सां लेफ्ट ते मौजूदु आहिनि ऐं तमामु बहितरीनु वोकलिस्ट बि आहिनि। डॉक्टर फ़राह, तव्हांखे बि असां सलाम सिंध जी ट्रांसमिशन में भली कार पिया कयूं। बहुत शुक्रिया और अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, डॉक्टर फ़राह का ये पूछना चाहिए जैसे आपका जो प्रोफाइल है उसमें बेसिकली आप डॉक्टर हैं, उसके बाद फिर सिंगर भी लिखा हुआ है, तो ये डॉक्टर और सिंगर का जो आपने कॉम्बिनेशन दिया ये कैसे? और मैं आरजे भी हूँ रेडियो पाकिस्तान के साथ। माशाल्लाह, ज़बरदस्त। मॉर्निंग शो करती हूँ सुबह। ज़बरदस्त। तो बस शौक़ जो सिंगिंग का था वो तो बचपन से ही था। स्कूल कॉलेज में हम गाया करते थे, बच्चों के जैसे कौमी नगमे वगैरह होते थे, ज़्यादा उसी पर जोर था, नातें पढ़ते थे। और फिर जब शादी हुई तो फिर उसमें थोड़ी सी शौहर को सुनाते थे, वो उनको भी बहुत शौक है गाने का, वो भी डॉक्टर को सुनाते थे आप? सुनाती थी? सुनाती थी। तो बस शौहर तो सुनता ही आया। हाँ, कोई तो ये है कि मतलब ज़िंदगी जो आगे बढ़ती गई तो जो शौक़ था वो भी बढ़ता गया। सही। तो फिर हस्बैंड ने इजाज़त दे दी कि चलें ठीक है आप थोड़ा बहुत गाया करें। तो बस ये था, फिर रेडियो पाकिस्तान में आई, वहाँ ऑडिशन दिया। तो सिंगिंग के साथ ज़्यादा मुझे यही था कि चूँकि मैं बोलती बहुत हूँ, जब बोलती हूँ तो चुप ही नहीं होती हूँ। हाँ, तो जैसे आपने अभी आपकी बात कर रही हूँ, आपने जैसे कहा ना कि हस्बैंड ने आपने कहा कि हस्बैंड ने इजाज़त दी कि सुनाए, मतलब वो बेचारा उसको पता था कि ये सुनाएगी। वो बेचारे यही कहते हैं पहले मेरी भी सुन लिया करो, लेकिन वो
तो फिर ये है कि रेडियो पाकिस्तान में वो भी करती हूँ और कभी कभार सिंगिंग वगैरह भी कर लेते हैं। जबरदस्त। मतलब दो चीज़ें हैं, एक मेडिकल का तो हाँ, शोबा बिल्कुल अलग। डॉक्टरी मैं का। हमेशा यही मतलब समझता हूँ कि जो कोई भी जिस भी प्रोफेशन में है, जी। मैं समझता हूँ कि उसमें जो है आर्ट वाले जम्स तो मौजूद होते हैं। हाँ, ये चाहे तो वो है। एक्टिंग से रिलेटेड हो, म्यूजिक से रिलेटेड हो, कहीं ना कहीं वो आर्टिस्ट एक छुपा हुआ होता जी है। छुपा होता है, जब भी तो वो डॉक्टर होता है। सही। चलिए, आपसे भी गुफ्तगू हम जारी जी, रखेंगे। thank you। और हैदर ॾे चो पिया, हैदर भई सभ खां पहिरियां त मूंखे तव्हां इहो ॿुधायो कि इहो तव्हांजो जेको सफ़रु आहे कीअं शुरू कयो, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े अहिड़े सिस्टम में तव्हां कमु पिया कयो जिथे कॉम्पिटिशन आहे, चैलेंजिस तव्हांखे आया हूंदा, ऐं उन दौर खां तव्हां जेको आहे थिएटर बि कयो आहे, उन दौर खां उन टाइम पीरियड खां तव्हां कमु पिया कयो, कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस, कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखायूं तव्हां जेको सो फेस करे ई निकिता आहियो? हाणे एडवांस टाइम उहे सभु ॾुखायूं बयानु त नथियूं करे सघजनि। मतिलबु उन्हनि खे जेकॾहिं हिकिड़ो ई नालो ॾिजे त इहो ई नालो ॾेई सघिजे थो त मुश्किलातूं रहियूं आहिनि। ऐं न रुगो मूंखे पर दुनिया में जेको बि माण्हू कंहिं बि कम में स्ट्रगल कंदो आहे त उन में लहा चढ़ा अप्स डाउन्स ईंदा रहंदा आहिनि। सो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त तव्हांजो जेको इरादो आहे उहो केतिरो मज़बूत आहे। मतिलबु जॾहिं तव्हांखे कंहिं बि रस्ते में पथर या जेके रुकावटूं पेश ईंदियूं आहिनि, तव्हां रस्तो मोड़े था वञो या उन रस्ते ते हलो था। तमामु हिकिड़ो सुठो इन पॉइंट ते हिकिड़ो इमाम हुसैन जो कौल आहे त जेकॾहिं कंहिं बि रस्ते में तोखे का बि तकलीफ़ पेश नथी अचे त पोइ हिकिड़ो दफ़ो तूं स्टॉप करे इहो सोचजांइ किथे तूं ग़लति रस्ते ते त न अची वियो आहे। वाह वाह वाह। कमाल। मतिलबु जंहिं रस्ते ते तव्हांखे ॾुखियायूं अचनि थियूं न त यकीनन मतिलबु इहो का ॻाल्हि आहे। का ॻाल्हि सही आहे। इन में माना तव्हां जेकॾहिं क्रॉस कयो था त तव्हां कंहिं मंज़िल ते पहुची वेंदो। मज़ो बि कहिड़ो जेकॾहिं तव्हां कंहिं रस्ते ते हुजो, तव्हांखे सॼियूं शयूं मिलनि त मतिलबु हिकिड़ो माण्हू जो त सभु को ईज़ी शइ मिले थी न। मज़ो त उन माण्हुनि जो उन शइ खे तॾहिं आहे जॾहिं थोरी महिनत सां मिले। ज़बरदस्त। सो मज़ो इहो ई आहे असल। ऐं ॿियो इहो बि मां चवंदसि, जीअं तव्हां माशाल्लाह हैदर जो एतिरो तारीफ़ करायो ऐं उअं ई लाइक़ बि आहे। ऐं हिकिड़ो लफ़्ज़ अञा रहिजी वियो त सुठो इंसान बि आहे। सुठो इंसान उअं ई असां साम्हूं सभिनी खे चवंदा आहियूं त सुठो इंसान आहे, पर मां इन जे लाइ बि चवंदसि त हिननि मां खोड़ सारी शयूं सिखियूं आहिनि। ऐं हिननि मूंखे वेही करे किथे कंहिं पॉइंट ते सम्झायो बि हूंदो, ॿुधायो बि हूंदो, उहो भले माण्हुनि जे बारे में हुजे, कंहिं शइ जे बारे में हुजे, ऐं उन मां घणो कुझु सिखी वरी हिननि खे मां ॿुधायो बि हूंदो त मां तव्हांजी हिन ॻाल्हि ते अमल कयो। ऐं मतिलबु मां ॾाढो ख़ुशि आहियां। हैदर जी हिकिड़ी पॉइंट तारीफ़ चवंदा आहिनि न कि उहो माण्हुनि जो कॉन्सेप्ट आहे, ॿुधंदा आहियूं कि चवंदा आहिनि यार मुंहं ते तारीफ़ न कजे, पर मां चवंदो आहियां कि मुंहं ते तारीफ़ कजे, छो जो परपुर त गिला थींदी आहे। सो जेको तारीफ़ बि हूंदी आहे, हिकिड़ी हौसलो हूंदो आहे कंहिंखे हौसलो ॾियणु, ऐं जेको लाइक़ु आहे उनजी जेकॾहिं तारीफ़ न कजे माना तव्हां हुनजो हक़ अदा न कयो, हक़ खाधो तव्हां हुनजो। सो तव्हां जहिड़ा सोल्स जेके आहिनि, जेकॾहिं सुठे मक़सद जे लाइ तव्हां जेकॾहिं ॾिसो मीडिया में तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे ईअं न ॾिठो आहे कि तव्हां एक्टिंग कंदे तव्हांखे ॾिठो वञे, तव्हांखे या रुगो कॉमेडी कंदे ॾिठो वञे। तव्हांजी एक्टिंग में बि को न को लेसन हूंदो आहे, तव्हां कुझु न कुझु डिलीवर कंदा हो, समाज जी भलाई लाइ कुझु कंदा हो, तव्हांजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं वॾी ॻाल्हि तव्हां खां मां उहो पुछंदमि बि, तव्हांखे ख़बर बि आहे कि सिस्टम केॾो ख़राबु आहे, पोइ हिन ख़राबु सिस्टम में हथु विझो पिया, डपु न लॻंदो अथव? मेजॉरिटी उन्हनि माण्हुनि जी। मां वरी बि साॻी ॻाल्हि ॾिसो, मां तव्हांखे सवेर जेको हिकिड़ो कॉल ॿुधाए वियुमि त जंहिं रस्ते में मुश्किलात अचे त सम्झो उहो ई सफ़र बेस्ट हूंदो आहे, उहो रस्तो बेस्ट हूंदो आहे। असल में असां आर्टिस्ट पब्लिक सां जुड़ियल हूंदो आहे। माण्हू छा थो चाहे, हिकिड़ो टाइम हुयो जंहिं टाइम असां स्टार्ट में चऊं पिया, उहे मुल्क जा हालात ऐं असांजी सोसाइटी में जेके तौर तरीक़ा हुया उहे कुझु ॿिया हुया। हिन वक़्तु थोरो बदिलाव अची चुको आहे। हाणे जॾहिं असांजे समाज में प्रॉब्लम्स अचनि था त माण्हुनि जी सोच बि चेंज थी थिए। त आर्टिस्ट पब्लिक सां जुड़ियल हूंदो आहे
पब्लिक जी तकलीफ़ तव्हां बयानु कंदव, आर्टिस्ट छो मशहूरु थींदो आहे या कंहिंजे बि गानो हिट छो थींदो आहे, इन जे करे हिट थींदो आहे जो आर्टिस्ट ॼण सम्झो पब्लिक जी दिलि जी ॻाल्हि करे वठंदो आहे, सही तॾहिं माण्हू हुनखे पसंदि कंदा। यार मुंहिंजो ही फेवरेट आहे। छो फेवरेट आहे? छो त जेको हुनजो मिज़ाज आहे न, उनजे मिज़ाज जे मुताबिक़ ई माण्हू परफेक्ट लहे थो। हाणे जॾहिं असांजे समाज में आहे ई तकलीफ़ हिन वक़्तु, जॾहिं तव्हां उन जी तकलीफ़ बयानु कंदव त माण्हू चवंदा त न ही मुंहिंजे मिज़ाज जो ई माण्हू आहे। त इन जो मतिलबु आर्टिस्ट खे पब्लिक खां हटी करे कमु न करणु घुरिजे। जेकॾहिं हू चए थो त न मुंहिंजो मिज़ाज ही आहे त पोइ उहो स्क्रीन ते न अचे, उहो हिकिड़ो हल्को कमिरो ठाहे पंहिंजी गैदरिंग करे। जेकॾहिं स्क्रीन ते अचे थो त पब्लिक जी पीड़ा खे बि फील करे, पब्लिक छा थी चाहे इनखे बि मद्देनज़र रखे। बिल्कुलु। ऐं जीअं तव्हां हैदर खां सवाल कयो त माना तव्हांखे डपु न लॻंदो आहे, त मां इहो ज़रूरु चवंदसि ऐं पाण खां पुछंदासीं बि त डपु मुंहिंजे ख़्याल में न लॻंदो आहे, छो जो पाण तेज़ाब सिंधी आहे। सो माशाल्लाह हिन जो जेको तेज़ाब सिंधी वारो कैरेक्टर आहे तव्हांजो, उहो इलाही मशहूरु आहे, इलाही पॉपुलर आहे। ऐं न सिर्फ़ु नंढनि खे पर असांजा जेके वॾा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे बि वणंदो आहे। तेज़ाब सिंधी छो इहो ज़हन में कीअं आयो? हा, नालो यार कीअं आयो? दरअसल ॻाल्हि इहा आहे त मां जीअं मिसाल आहे, मूंखे के शयूं न इरिटेट कंदियूं आहिनि। रस्तनि अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा हूंदव, हाणे कुझु सफ़ाई वग़ैरह कनि था रोडनि ते, न त विच रोड ते कराची जी रोड ते किचिरो पिया फिटी कनि, विच रोड ते कराची में किचिरो पिया फिटी कनि। मां हिकिड़े स्वीपर खां पकिड़े पुछियोमांसि, मूंखे ॾाढी कावड़ पई लॻी। मां चयो ये बीच सड़क पे आप कचरा फेंक रहे हो क्यों? कहा साहब मैं गरीब हूँ, मुझे पता नहीं है, कंटोनमेंट वाले बोलते हैं कि बीच रोड पे फेंका करो। अल्लाह, मां चयो यार कंटोनमेंट वारा चवंदा इहे शयूं इरिटेट कंदियूं। पोइ हाणे इन्हनि खे मतिलबु कीअं मां पंहिंजी फील कई आहे तकलीफ़, पोइ वीडियोज़ जे ज़रिए मां पंहिंजी उहा तकलीफ़, मां ईअं न त मां चवंदो आहियां त हाणे कहिड़ो वीडियो, मूंखे ख़ासि करे जेका पाण खे ज़ाती फील थींदी आहे यार हिन समाज में हीउ ॾाढो ग़लति थो थिए ऐं मां इहा शइ फील थो कयां, मां उन ते कोशिशि कंदो आहियां वीडियोज़ ठाहियां। पर पोइ वरी मूंखे ईअं लॻंदो आहे त इहो रुॻो मुंहिंजो मसइलो न आहे, पूरे सिस्टम समाज जो मसइलो आहे। माण्हुनि खे इहो पसंदि थो अचे त हिनखे ॻाल्हाइणु घुरिजे। बिल्कुलु। हिन में थ्रेट्स बि ईंदा आहिनि, कोई शयूं ईंदियूं आहिनि, उहो ई ॻाल्हि, पर बक़ौर हिन अगरि मां पाण तेज़ाब थींदी आहियां, ॿांह कपे छॾियांसि। ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि हिन ते लास्ट ॻाल्हि तव्हांजी खे मां कोट थो कयां, हिन में एड कंदुमि पंहिंजी ॻाल्हि, की हिकिड़ो इदारो जेको सॼे शहर जी सफ़ाई जो मतिलबु जेको स्टेक होल्डर आहे, मतिलबु ज़िम्मेदार आहे ऐं हुनखे सफ़ाई करणी आहे। मां उन इदारे में हिकु दफ़ो वियुमि, कमिश्नर ऑफिस हुजे ईस्ट जी। अच्छा, उते उन जी ऑफिस जे ॿाहिरां दीवार ते लिखियलु हो यहाँ थूक न मनाए। उते गुटके जूं ई पीकूं लॻी पियूं हुजनि। त मां चयुमि यार सफ़ाई त पंहिंजे घर खां शुरू थींदी आहे, जेकॾहिं हे पंहिंजी ऑफिस खे साफ़ नथा करे सघनि, हे शहर कीअं साफ़ कंदा सॼो? बिल्कुलु। सो इहे इशूज़ आहिनि। सो हैदर पंहिंजी कचहरी दिलचस्प थी ऐं हिकिड़ा ॿिया बि महिमान आहिनि जिन्हनि खे आफ्टर द ब्रेक असां पंहिंजे हिते सां गॾु विहारींदासीं ऐं उन्हनि सां मिली करे तव्हांखे बि मज़ो ईंदो, उन्हनि जो बि किरदारु कुझु अहिड़ो अथव। बिल्कुलु। ऐं हाणे थोरो सॉन्ग ॿुधंदासीं। बिल्कुलु। आप क्या सुनाएंगी अभी? पहले मैं एक आरफाना कलाम सुनाऊंगी। अच्छा। जुम्मा मुबारक के हिसाब से। अच्छा, चलिए। अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। चेहरे पे
झूठ सजा के मिलती है सच्चाई, झूठे को दुनिया में हमेशा मिलती है रुसवाई। सच की राह पे चला करो, दुख न किसी को दिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह। जज़ाकल्लाह, वाह जज़ाकल्लाह। वाह वाह। और फ्राइडे का दिन और बहुत ही अच्छी एक समझे कि दुआ से आपने शुरुआत की, बहुत अच्छा लगा। सो व्यूअर्स, हाणे टाइम थी वियो आहे हिकिड़े कमर्शियल ब्रेक जो। हिन ब्रेक खां पोइ असां तव्हां सां वरी मिलूं था। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक, वेलकम बैक। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे सुबुह जी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में ख़ूबसूरत महिमाननि सां गॾु असांजो सलाम क़बूल पए। सो हैदर असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असांखे हिकिड़े दोस्त जंहिं जॉइन कयो आहे, जंहिंजो मां ज़िक्र कयां पियो हिन ब्रेक खां अॻु में, कि जीअं असां चाहींदा आहियूं कि यार असांजी सियासत, असांजा सियासतदान असां वटि उहे ई चहिरा बचपन खां ॾिसंदा था अचूं ऐं इन्हनि कुझु कयो न आहे, त पोइ बिना कंहिं देरि जे मां अचां पियो नवीद महर साहब ॾे, जेके चेयरमैन आहिनि चक कमेटी शिकारपुर में। उन खां अलावा तव्हां डॉक्टर बि आहियो ऐं बिज़नेस बि साइड कयो पिया तव्हां। नवीद महर, तव्हांजे लाइ मां एतिरो चवंदुमि, तव्हांखे मां रोईंदे ॾिठो आहे, तव्हांखे उन्हनि माण्हुनि जे लाइ तड़प ॾिठी आहे। मूंखे उहा क्लिप तव्हांजी यादि आहे जॾहिं को माण्हू जेको आहे सो शिकारपुर में उन मलबे में दॿिजी विया हुआ ऐं तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी लाइफ अंदरि पई आहे, फतके पई, ऐं उहो तव्हां खुटरायूं कयो पिया, तड़पो पिया, ईअं लॻे पियो कि तव्हांजी पंहिंजी जान अंदरि जेको आहे सो ख़तमु थियण वारी आहे। ऐं पोइ उन जे अखियुनि में तव्हांजे ॻोढ़ा सुॾका मां उहे भरंदे तव्हांखे ॾिठा। मूंखे उन टाइम महसूसु थियो कि नवीद महर जॾहिं रोई सघे थो पंहिंजे लाइ न पंहिंजे माण्हुनि जे लाइ, इहो चेंज आहे, इहो माण्हू आहे जेको असांखे जंहिंजी तलाश आहे, इहे ई चेंज आणींदा। डॉक्टर जो शोबो ऐं इहो दर्द, इहो तकलीफ़ जेका तव्हांखे शायदि यकीन सियासत में खणी आई आहे, कीअं पिया ॾिसो हिन शोबे खां कन्वर्ट छो थिया हो, इनखे तव्हां तफ़सील में तव्हां ॿुधायो असांखे। वॾी महिरबानी आसिफ़ भाउ, तमामु ज़बरदस्त, तव्हां शुरूअ में ई तमामु डीप ॻाल्हियूं शुरू करे छॾियूं। एक्चुअली मेडिकल जेका आहे डॉक्टरी, उहो बि शोबो आहे इंसाननि जी ख़िदमत करण जो। उन खां पोइ मुंहिंजो सियासत में अची वञणु, इहे ॿई इंसाननि सां ई वास्तो रखनि थियूं। बदक़िस्मतीअ सां असांजे मुआशिरे में इन्हनि ॿिन्ही शोबनि जो वॾो इस्तेहसाल आहे।
डॉक्टर बि जेके आहिनि उहे प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे शोबे खे सही न डील नथा करनि पिया। माना काफ़ी सारियुनि माण्हुनि खे कंप्लेंट्स हूंदियूं आहिनि त वॾियूं ॻरियूं फीसियूं था वठनि, काफ़ी कुझु आहे मामलात अहिड़े क़िस्म जा। उन खां पोइ सियासतदाननि ते बि अहिड़े क़िस्म जूं आङुरियूं उथंदियूं रहंदियूं आहिनि त उन्हनि जो जेके तरीक़ेकार मुआशिरे सां उहो सही न आहे। पोइ जेका मेडिकल हुई तइलीम जे हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह मां पोस्ट ग्रेजुएट आहियां, स्पेशलिस्ट आहियां, पर जेका हिकिड़ी अंदर में इंसान खे हिकिड़ी उणतुण हूंदी आहे उहा मुंहिंजी मेडिकल में पूरी न पई थिए। ऐं तालीम पूरी करण खां पोइ मां जेको आहे सो इहो महसूसु कयो पोइ इलेक्शन में त असांखे पंहिंजे इलाइक़े जे लाइ बि कुझु किरदारु अदा करणु खपे। त मां इलेक्शन में बीठुसि समाजी कम वेलफेयर वर्क काफ़ी टाइम खां वठी पंहिंजे इलाइक़े में कंदा रहंदा आहियूं। तव्हांखे ख़बर आहे ॿोॾियूं हुजनि या बरसातियूं हुजनि या कोविड जो दौरु हुजे एक्सट्रीम, तमामु घणो अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानीअ सां कमु कयो आहे। पंहिंजी पूरी डिवीज़न लेवल ते, ज़िले लेवल ते, एरिया लेवल ते काफ़ी कमु कयो आहे। पोइ उन दौर में जेको आहे सो जॾहिं इलेक्शन में माण्हुनि उहो पुराणे किरदार जी बेसिस ते रेस्पॉन्स ॾिनो, हिकिड़े अहिड़े बंदि जागीरदारी निज़ाम सां मां तालुक़ु थो रखां। तव्हांखे ख़बर आहे त असांजा ज़िला जेके आहिनि ख़ासि करे शिकारपुर साइड वारा केतिरा बंदि ज़िला आहिनि, शिकारपुर, कश्मीर, कंदकोट। उते जॾहिं माण्हुनि आउट ऑफ वे वञी करे एॾो फीडबैक ॾिनो, रेस्पॉन्स ॾिनो ऐं उन्हनि खटरायो त पोइ हिकिड़ो मथो ॼणो ॿार हिकिड़ो वाजिबु थी वियो, फ़र्ज़ु बणिजी वियो। सिर्फ़ु रस्मूं पूरियूं न करणियूं, पोइ कमु करिणो पइजी वियो। जॾहिं माण्हू तव्हां ते एतमाद करनि, मुआशिरो तव्हांखे ड्यू रेस्पेक्ट ॾे त पोइ लाज़िम थी पवंदो आहे फ़र्द जे मथां बि त उहो पंहिंजो किरदारु अदा करे। सो घोड़ा जेके तव्हां चओ था पिया उन्हनि जी असलियत इहा हुई त 2 ॾींहं अॻु में पोइनि बरसातियुनि में मुंहिंजे ॻोठ में हिकिड़ो हादसो थी पियो। मां इलेक्शन खटी चुको हुउसि पर असां हलफ़ न खयों हुओसीं। पोइ उन हादसे में 5 ॿार दॿिजी गुज़ारे आहे। मां उन टाइम ते कराची आयल हुउमि, मुंहिंजे पंहिंजे नंढड़े जी तबियत सही न हुई 2 सालनि जो। पर जंहिं महिल मूंखे ख़बर पई हिते त हीउ हादसो थी वियो आहे त मां इमरजेंसीअ में वापसि मोटियुसि पंहिंजे नंढड़े खे हिते बीमार छॾे करे। त मां उन जनाज़ निमाज़ पढ़ी उन्हनि 5 ॿारनि जी जेके दॿिजी मरी एक्सपायर थी चुका। हा, इहो हिकु अॻु में वाक़ियो थियो। अच्छा, राति जे टाइम ते 3 बजे ख़बर ई न पई। सुबुह जो जेसिताईं उथियासीं शदीद बारिशूं पियूं हलनि उन्हनि ॾींहंनि में लॻी थो। सुबुह जो उथियासीं त ख़बर पई राति जाइ किरी पई, ख़बर ई न हुई। अड़े बाबा कुझु ख़बर चार। बहरहाल मां सुबुह निकितुमि जनाज़े निमाज़ में पहुचण लाइ। जनाज़े निमाज़ में उते पहुतुसि त मूंखे राति जो टाइम थी वियो, 1 ॾींहुं ॿियो लॻी वियो। ॿिए ॾींहं ते उते हुजां त ख़बर पई त होटल किरी पियो आहे, उन जे हेठां माण्हू दॿिजी विया आहिनि। उते हुयुसि मां जल्दी उते पहुतुसि, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सां ॻाल्हायो, जेके ज़ाती रिसोर्सिस हुया उहे माना सून एज़ पॉसिबल उन्हनि खे मटीरियलाइज़ कयो, एक्टिव कयो। उन्हनि खे जल्दीअ में उते मशीनरी घुराए वरिती, एम्बुलेंसिस अची वियूं, डॉक्टर्स अची विया, सभिनी खे फ़ोन्स कयूं। पोइ उते हिकिड़नि लफ़्ज़नि जेको आहे ॾाढी हिमत ॾिनी न, त जेको हिकिड़ो ज़ख़्मी जेको दॿियल असां कढियो होसीं उन उते लफ़्ज़ चया बाद में इंटरव्यू ते जॾहिं उहो ज़ख़्मी कढियासीं त उन चयो असांखे जंहिं महिल अंदरि सफ़ा साह बंदि पियो थिए त अंदरि कंहिं माण्हू रड़ कई, डॉक्टर नवीद अची वियो आहे। छो त मां 2 मिंटनि में पहुतो हुउमि उते। नंढा शहर आहिनि, मूंखे जीअं फ़ोन आई त होटल किरी पियो आहे, जे डॉक्टर नवीद अची वियो आहे। डॉक्टर नवीद ॿाहिरों रड़ आई, असां दॿियल हुयासीं हेठि। ॿुध इहा एतिरी रड़ मां ॿुधी, पोइ मां चयो हाणे न मरंदुमि। पोइ चए मूंखे ॼणो हिकिड़े क़िस्म जी उमेदु अची वई, हिकिड़ी कुदरत। पर असां एॾो क्विक रैपिड एक्शन कयोसीं अल्हम्दुलिल्लाह जो उहे दॿियल माण्हू कढी वरिता हुआसीं। पोइ बि उन में माना मौजूदगीअ सां इहो फ़र्क़ु पियो। काफ़ी तक़रीबन 8-10 कलाकनि जो रेस्क्यू ऑपरेशन थियो। त पोइ उन खां पोइ रोइणु अची वियो, हिकिड़ी कैफ़ियत अहिड़े क़िस्म जी तव्हां सम्झी सघो था पिया। अच्छा, जीअं तव्हां चयो त के जेको मलबे में दॿियल माण्हू आहे उन्हनि मां के हिकिड़े चयो त डॉक्टर नवीद अची वियो, ॿाहिरि बीठल के रड़ कई त ड्रच थी वई। हुननि अंदरि हिकिड़े असांखे मतिलबु पोइ उमीद त तव्हांखे हुननि वरी सुञातो तव्हांजो नालो डॉक्टर नवीद, पर तव्हां जे ॿुधाइण जे बनिस्बत माना डॉक्टरी खे तव्हां थोरो साइड ते रखी छॾियो आहे या बिल्कुलु अलविदा करे छॾियो? न, मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह मां मेडिकल में मैनेजमेंट साइड ते स्पेशलाइज़ेशन कई आहे। इन मां मैनेजमेंट साइड ते कमु कयां थो। मूंखे पंहिंजा फिज़ियोथेरेपी ऐं नर्सिंग स्कूल्स आहिनि ऐं मैनेजमेंट साइड ते मां कमु कयां थो। ईअं सम्झो त NGOs सां काफ़ी टाइम कमु बि कयो आहे, लाइक ॿोॾियुनि में, फ्लड बरसातियुनि में। उहो बि अलॻि हिकिड़ो 2010 में 2006 में कश्मीर वियासीं अर्थक्वेक जे दौरान, तमामु घणो उते बि कमु कयोसीं। या हाणे जेको आहे सो शाम ऐं सिरिया में जेको मामलात थिया
त उन में मुंहिंजो नालो आयो पाकिस्तान मां त होॾे वञो, पर हुते अहिड़े क़िस्म जी असांखे क्लियरेंस न मिली सघी त न वञी सघियासीं। पर हिते पाकिस्तान में जिते बि जेको बि को इशू थींदो आहे त अल्हम्दुलिल्लाह हुते पहुची वेंदा आहियूं। ख़ासि करे पंहिंजी सिंध सगोरीअ में त जाॾे काॾे मूवमेंट कंदा पर आहियूं। डॉक्टर जॾहिं तव्हांजी ॻाल्हि कढिया, डॉक्टर असां जॾहिं ॾिठा आहिनि उहे दिलि जा ॾाढा पका हूंदा आहिनि। जी। उहे शायदि मरीज़ खे लॻंदा आहिनि या मरीज़ जे पेरेंट्स खे लॻंदा आहिनि, त वाक़ई छा डॉक्टर दिलि जो सख़्तु हूंदो आहे? डॉक्टर जो दिलि जो कचो हूंदो, ऑपरेशन कीअं कंदो? तव्हां चयो रोई पियो हिकिड़ो त हुनखे डॉक्टर ले इहो मुश्किल आहे। माना इहे सेंसिटिव माना जीअं डॉक्टर जे हैदर कीअं माना कंदो? असां कंहिंखे बि गला पना में रखे कंहिंखे को अहिड़ो एक्सीडेंट या अहिड़ी का शइ ॾिसी न सघंदो आहे आम माण्हू न। इहो डॉक्टर हिन लाइ शाबस हिन लाइ कीअं प्रैक्टिस हलाए हिननि जी, हे हुनखे न मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां। तव्हांखे कैमरा जे लाइ एॾा यूज़ टू थी विया हो जो तव्हांखे कैमरा खां भउ ई नथो थिए। आम माण्हू ईंदो त कैमरा ते काफ़ी हेजिटेट थी वेंदो, हुनखे उहो इशू थींदो आहे। ईअं या छाजे करे इहो प्रैक्टिस करे करे तव्हां यूज़ टू थी था वञो। तव्हां भला असां त ठीकु आहे पेशेंट ॾिसी करे असां त वाक़ई में रोई ॾींदासीं, तव्हां कैमरा खे ॾिसी करे तव्हां कीअं? अल्हम्दुलिल्लाह तव्हां जहिड़ो दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि। हाणे जिते किथे कैमरा ऐं मोबाइलूं जलियूं बीठा आहिनि दोस्त साफ़ ई जिते वञूं था रिकॉर्डिंग करनि था। हिननि जी महिरबानी सां तव्हां कैमरा ते ॻाल्हाए विया, तव्हांजी महिरबानी सां इहा ऑपरेशन शुरू कयो। असां त वञी न सघंदासीं ऑपरेशन थिएटर में। सो ॾाढो मज़ो अचे पियो कचहरी में। हैदर तव्हां जेको आहे सो पंहिंजे हर चैनल ते तव्हां रहिया आहियो न, हर चैनल ते तव्हां कमु कयो आहे। तक़रीबन सिंधी जेके बि असांजा चैनल्स आहिनि सिंध टीवी ते बि तव्हांजो वॾो कमु थियल आहे। हा काफ़ी कमु थियल आहे। तव्हां अवॉर्ड सेरेमनी जेका थी उन में बि तव्हांजो भरपूर हिते कमु आहे। हिते तव्हां ड्रामास कया आहिनि। एक्सपीरियंस कीअं रहियो आहे? सिंध टीवी जो एक्सपीरियंस त शेयर कयो, कहिड़नि माण्हुनि सां कमु कयो हितां जे, ऐं कहिड़नि जेको आहे सो एक्सपीरियंस? मां ॾाढो सुठो एक्सपीरियंस मुंहिंजो रहियो ऐं काफ़ी क्लासिक कमु कयो आहे हिते। हिते जेके असांजा ड्रामास या टेलीफिल्म्स या कुझु सोलो प्लेज़ आहिनि उहे मुंहिंजा हिते जेके रिकॉर्ड थियल आहिनि। हिकिड़ी हॉरर हिकिड़ो प्ले मूं कयो पंहिंजे डायरेक्शन में, जंहिंमें ज़फ़र जिसकाणी, उमेर भुट्टो ऐं हिकिड़ो असांजो जगू जगू चवंदा हुआसीं हिन दोस्त खे, जब्बार। सो इहे असांजा उहे दोस्त हूंदा हुया जेके ॾाढो सुठो उन्हनि सां गॾु माना मुंहिंजो कमु रहियो आहे सिंध टीवी ते। अवॉर्ड तक़रीब थी हिकिड़ो दफ़ो सिंध टीवी ते थी आहे। जॾहिं खां सिंध टीवी हीउ चैनल आयो आहे सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो अवॉर्ड तक़रीब थी आहे, जेका क्लास अवॉर्ड तक़रीब हुई। ऐं उन अवॉर्ड तक़रीब में असांखे अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो अहम रोल प्ले करण जो मौक़ो मिलियो हुयो, जंहिंमें सवाइ पाण खे ॿिनि सभिनि खे अवॉर्ड ॾिनासीं। वाह वाह। न तव्हां त माना जेको आहे सो हिकिड़े जेको आहे सो मां सम्झंदो आहियां की अवॉर्ड जेको आहे वॾो पब्लिक हूंदी आहे। ऐं तव्हांखे जी जेको आहे सो रेटिंग, तव्हांजी फॉलोइंग, जहिड़े तरीक़े सां माण्हू तव्हांखे फॉलो कनि पिया, छो त उन वक़्तु इहा हक़ीक़त आहे त जहिड़े वक़्तु असां अवॉर्ड तक़रीब जी इहे कुझु सरअंजाम ॾियूं पिया न ख़िदमतूं, त सम्झो पंहिंजे हथ में हुयूं शयूं सभु कुझु। पोइ उन वक़्तु इहो अजीब पियो लॻे त माना हाणे पाण खे कंहिंमें नॉमिनेट कजे या छा आहे। सो इहो हिकिड़ी वरी इहो बि तव्हांजे साम्हूं हिकिड़ो न हिकिड़ो अजीब हिकिड़ो इम्तिहान मां तव्हां गुज़रंदा आहियो। तव्हां पाण आर्टिस्ट हुजो, वरी तव्हांखे उन में पाण खे शामिलु पाण खे पाण कीअं कजे। बिल्कुलु। सो इहो ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो आहे सिंध टीवी ते कमुकार जे हवाले सां। सिंध टीवी जी टीम तमामु सुठी आहे, हिन जा ऑनर तमामु सुठा आहिनि, माशाल्लाह बहितरीनु कमु। सही। हैदर तव्हांजे जेको आहे सो शॉर्ट क्लिप्स जेके ठाहींदा आहियो फुल ऑफ मैसेज हूंदी आहे ऐं पब्लिक अवेयरनेस मैसेज हूंदो आहे हुन में, ऐं तमामु सुठो कमु पिया कयो। वेदर माना उहो हुजे चाइल्ड अब्यूज़ ते हुजे ऐं गुरबत ते हुजे, तव्हां तमामु सुठा मैसेज कया आहिनि। ऐं हिकिड़ो माना तव्हां पंहिंजे आर्टिस्टिक वे में पंहिंजे जज़्बात जो इज़हार कंदा आहियो। सच ॻाल्हि ॿुधायांव, हाजी सवाल पुछंदा इन तव्हां पंहिंजे जज़्बात जो इज़हार कंदा आहियो। ज़ाहिरी त हिकिड़ी कॉमेडी हूंदी आहे, त छा जेके इहे लखनि माण्हू ॾिसनि था इनखे वाक़ई में तव्हांखे फीडबैक त तव्हांखे ईंदो हूंदो, छा आहे सिर्फ़ु कॉमेडी खे मैसेज खे वठंदा? मां तव्हांखे ॿुधायां, सच ॻाल्हि थो ॿुधायां। हिकिड़ो शख़्स मूंसां राब्तो कयो, मूंखे चई मां तव्हां सां मिलणु थो चाहियां। कंटिन्यूसली हुनजा मैसेजिस हुया। नेठि हिकिड़े दफ़े मुंहिंजो हुन सां राब्तो थी वियो, मूंखे चई मां तव्हां सां मिलणु थो चाहियां। हुनजे फोर्स करण ते मां चयो को मसइलो न आहे, अचो मोस्ट वेलकम। हू मूंसां मुंहिंजे घर वारे पासे जॾहिं अची मिलियो, मूंखे चई त हू काफ़ी नर्वस हुयो ऐं मूंखे रुॻो ॾिसे पियो। मूंखे चई त मां सुसाइड करण वारो हुयुसि, हिकिड़ो मां हिकिड़े मसइले मां गुज़रां पियो, पोइ मूं सुसाइड जो सोचियो त हाणे मां 2 ॾींहंनि जे अंदरि सुसाइड कंदुसि।
चई इतफ़ाक़ सां राति जे टाइम में तव्हांजो हिकिड़ो मां वीडियो ॾिठो, उहो वीडियो मुंहिंजो हिकिड़ो मोटिवेशनल रखियलु हुयो। मां गाॾी में पंहिंजी में वेही करे हिकिड़ी मोटिवेशनल स्टोरी बयानु कई, जंहिंमें हिकिड़ो कर्ज़दार शख़्स हूंदो आहे, पोइ उहो कर्ज़ी हूंदो आहे, पोइ कंहिं बुज़ुर्ग ॾे वेंदो आहे, उनखां सलाह मशवरो वठंदो आहे, पोइ उन में सोन जी ताराज़ी हूंदी आहे। वॾो हिकिड़ो इहो लंबो हिकिड़ो किसो हुयो, उन में काफ़ी हिकिड़ी मोटिवेशनल शइ हुई त हिकिड़ो कर्ज़दार वॾो हिकिड़ो अरबपति थी वेंदो आहे। पोइ हिन चयो त मुंहिंजी हिकिड़ो उहो पंप आहे न, पेट्रोल पंप, उहे उन में को मैनेजर हुयो। चई मूंखे हिकिड़ो घपिलो कंहिं ॿिए कयो, मुंहिंजे कंध में पियो पए, मां अहिड़ो फाथल हुउसि जो मां पाण सुसाइड जो सोचियो। पोइ मां जॾहिं तव्हां इहा स्टोरी ॾिठी त मां उतां थोरो मन मोटिवेट थियुसि ऐं ख़ुदकुशी मन मां चयो न इहो सही कमु न आहे। मां सबुरु कयुमि, कुदरत जी ख़ुदा जी ऑटोमेटिकली जेको मुंहिंजो बॉस हुयो उन पाण ई उहो मौज़ू छेड़ियो ऐं मूंखे चई त यार तूं जो त हिन में को बि क़सूरु कोन्हे, हीअ त फलाण माण्हू जो। चई मुंहिंजो उहो मसइलो हल थी वियो ऐं मां इहो पियो सोचां जेकॾहिं मां वाक़ई इहा ॿाराणी करे विझां हा हिन मैटर ते, पोइ मूंखे तव्हांजी यादि आई ऐं मां चयुमि त तव्हां यकीन कयो ख़ुदा जे क़दम जॾहिं मूंसां हुन इहा साम्हूं ॻाल्हि कई न, मूंखे इहो फील थियो त ॼण माना कंहिं हिकिड़े माण्हूअ बि इहा शइ हासिलु कई, हिकिड़ो मैसेज हासिलु कयो त असांजो त कमु थी वियो। तव्हां ज़िंदगी सेव कई आहे कंहिंजी, माना हिकिड़ी ज़िंदगी सेव न कई आहे, तव्हां इंसानियत खे सेव कयो आहे। इन ख़ुशी में असां तव्हांखे खाराईंदासीं कैडबरी डिलाइट। माशाअल्लाह, ज़िंदगी बचाइण लाइ डिलाइट हिकिड़ी। साईं हे दॿा हे पिया आहिनि, खोड़ पिया आहिनि, असांखे वाह जी स्पॉन्सर मिली आहे कैडबरी डिलाइट। सो हज़रा न तव्हां बि खाओ, वज़न वधायो। जो वज़न अॻ में वधी वियो। ये ले डॉक्टर साहिबा, बादल साईं खे, बादल साईं सुरनि में मिठास पैदा कयो, कैडबरी डिलाइट खाओ। हाणे होॾे वात में पाणी थो अचे कैमरामैन खे, हाणे काॾे कयूं, तव्हांखे बि खारायूं था सलमान साईं। सबर सबर, हे दॿा पिया आहिनि ॿ ऐं ॿिया बि असां वटि पिया आहिनि, ठीकु आहे। सो कैडबरी डिलाइट तमामु भली ॻाल्हि कयव। ॿी हक़ीक़त इहा आहे, जॾहिं टीवी जी दुनिया आई तमामु घटि माण्हुनि खे इन शइ जी ख़बर आहे त टेलीविज़न जॾहिं आई, टेलीविज़न आई सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे हुई, उनजो जेको स्टार्ट में जो जेको प्लान हुयो त टेलीविज़न जे थ्रू घर घर में असां एजुकेट कंदासीं माण्हू, एजुकेशन टेलीविज़न जे थ्रू थींदी। पोइ इहा टेलीविज़न, इहा पूरी मीडिया कंहिं हाईजेक कई आहे, छो हाईजेक कई आहे, उनखे डाइवर्शन कंहिं ॾिनी आहे, कहिड़े पासे उनखे लाड़ियो वियो आहे। न त असांजे मुल्क में स्पेशली इहा मीडिया तमामु बहितरीनु वेपन आहे जो तव्हां आराम सां माण्हुनि खे एजुकेट करे सघो था। बिल्कुलु, जॾहिं त असां हिकिड़े सोशल मीडिया जे पंहिंजे हिकिड़े नंढनि पेजिस जे थ्रू लखनि माण्हू ताईं हिकिड़ो पंहिंजो मैसेज पहुचाए वञूं था ऐं इन्हनि खे लाइट कोई बि न वठे त हीअ को वही असरु छॾीनि था। असरु छॾीनि था, तव्हां माण्हुनि खे एजुकेट करे सघो था, पर बदकिस्मती सां अंडरस्टैंड बिल्कुलु बिल्कुलु हर मिज़ाज जो माण्हू डिफरेंट तरीक़े सां उनखे असां जेको आहे सो उनजे मिज़ाज खे मद्देनज़र रखी करे उनखे उन तरीक़े सां उनखे फीड पंहिंजी ॾियूं था। सो सॉन्ग जी तरफ़ बि अचूं था, नवीद सां बि कचहरी असां कंदासीं, नवीद इलाही कचहरियूं तव्हां सां बि करणियूं आहिनि। सो डॉक्टर फराह, गाने से पहले देखें, ये डॉक्टर हैं, ये डॉक्टरी छोड़ के चले गए सियासत में। अच्छा। आप जो है डॉक्टर आप छोड़ के इस काम में लग गई हैं, ठीक है, और वहाँ पे भी मसले हैं। एक बंदा है, डॉक्टर को भी बड़े क्लाइंट, मैं तो क्लाइंट ही बोलता हूँ, पेशेंट नहीं बोलता सही, तो वहाँ पे क्लाइंट तो ज़्यादा है। देखें आप कितनी बीमारियाँ फैल गई हैं। जी जी, तो काफ़ी बंदा कमा सकता है, इसमें तो कुछ है ही नहीं इतना। लेकिन मेरे हस्बैंड भी डॉक्टर हैं और अच्छा, मेरे बच्चे आपने जब बड़े हो गए, तुम यहाँ से हाँ। मैं यहाँ से और मुझे घर की तरफ ज़्यादा देखना है, और ये जो छोटे मोटे काम हैं ये तो आपको पता है, ये तो हमारे शौक भी हैं और ज़रूरत भी है। तो इस वजह से जो पेशेंट जो दवाई से सही नहीं होते वो सुरों से भी सही हो जाते हैं। चले ठीक है, ये बात है। अभी क्या सुनाएंगे? अभी मैडम नूरजहां का एक सॉन्ग है, बहुत ही खूबसूरत। हाल मेरे दिल का तमाम लिख दे, चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे, हाल मेरे दिल का तमाम लिख दे, चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे।
लिख दे के सांवरी का जिया बेकरार है, अखियों में भीगी भीगी कजरे की धार है, कजरे की धार है। होती नहीं सुबह से शाम लिख दे, होती नहीं सुबह से शाम लिख दे। चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे, हाल मेरे दिल का तमाम लिख दे। चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे। मुझको सताया तूने सबसे कहूँगी, मुझको सताया तूने सबसे कहूँगी। एक दिन गिन गिन बदले में लूँगी, बदले में लूँगी। नाम तेरा होगा बदनाम लिख दे, नाम तेरा होगा बदनाम लिख दे। चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे, हाल मेरे दिल का तमाम लिख दे। चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे। जाके परदेस मेरी याद बिना आए है, कहता है जवान तेरा पिया हर जाई है। जाके परदेस मेरी याद बिना आए है, कहता है जवान तेरा पिया हर जाई। फिर भी मेरा उसको सलाम लिख दे, मेरा उसे फिर भी सलाम लिख दे। चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे, हाल मेरे दिल का तमाम लिख दे। चिट्ठी जरा सैया जी के नाम लिख दे। जबरदस्त जबरदस्त चिट्ठी माशाल्लाह। जरा सैया जी के नाम लिख दें। आजकल तो व्हाट्सएप का दौर है, हाँ, चिट्ठियों का दौर चला गया। आजकल चिट्ठियों के लेकिन ये यादें अच्छा तहां जी हैदर भा खां सवाल किया खोड़ सारा इन्हनि जे कम जे हवाले सां न हिकिड़ो ॿियो सवाल आहे मुंहिंजे ज़हन में। पर ब्रेक जो टाइम थी वियो आहे, ब्रेक वठूं पोइ कंटिन्यू हाँ ठीकु आहे ओके। सो व्यूअर्स हलूं था ब्रेक जी तरफ़, केॾांहुं बि न वञिजो, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक जी, एक दफ़ा ॿीहर सलाम सिंध में तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। एतिरा ख़ूबसूरत महिमान असां वेठा आहिनि ऐं ख़ूबसूरत कचहरी भी हले पई। अच्छा जीअं ब्रेक ते वञण खां पहिरीं मां चाहियां पई त जेको आहे हैदर सां ॻाल्हायां या हिकिड़ो को सवाल कयां, पर वरी ब्रेक अची विच में, ब्रेक बि ज़रूरी हूंदा। सो बहरहाल असां खोड़ सारो कम जे हवाले सां ॻाल्हायो आहे। हिननि जो जेको हिननि कमु कयो आहे तमामु सुठो, कॉमेडियन त मां त चवां थी लाजवाब आहिनि। पर असांजो जेको आहे पाड़ेसरी हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि असां पाड़े वारा बि आहियूं, पाड़ेसरी चैनल आहे असांजो धरती टीवी, उन्हनि ते माशाल्लाह हिन जी जेको आहे PM आहिनि प्रोग्राम मैनेजर, उहो बि पुछंदासीं त कीअं एक्सपीरियंस रहियो हिननि जो, या कीअं एक्सपीरियंस हले पियो, या कीअं था ॾिसो।
एज अ पीएम माशाल्लाह के फर्स्ट टाइम एक्सपीरियंस न इन खां अॻु में बि मां इन खां अॻु में बि आहे। आवाज़ टीवी ते माशाल्लाह ज़बरदस्त। हा ऐं हिन दफ़े बि आहियूं त एक्सपीरियंस सुठो आहे, सही आहे, छो त रिस्पॉन्सिबिलिटी आहिनि बिल्कुलु। ऐं तव्हांखे प्रोग्राम्स नवां नवां कोशिशि कबी आहे त डिज़ाइन थियनि। मां आइडियाज़ त काफ़ी सोचींदो रहंदो आहियां ऐं मूं वटि आहिनि बि सही, पर पंहिंजे इदारे जी उन पॉलिसीज़ खे बि ॾिसबो आहे, वरी इदारे जी उन ओवरऑल जेकी शयूं आहिनि तव्हां ॾिसंदा आहियो, बजट्स खे ॾिसंदा आहियो, हर हवाले सां ॾिसण खां पोइ तव्हां कोई बि हिकिड़ो स्टेप खणंदा आहियो। हाणे हिन वक़्तु जेको असांजो कॉमेडी जंक्शन हले पियो, उहो हिकिड़ो प्रोग्राम हुयो। दरअसल इन खां अॻु में जेके प्रोग्राम्स हलनि पिया, मूंखे ईअं फील पियो थियो त ॼण असां जेको कंहिं ॿिए कंहिं प्रोग्राम खे असां कॉपी था कयूं, ऐं हालांकि उहो स्टार्ट बि मूं ई कयो हुयो कंहिं ॿिए चैनल ते, पोइ वरी उहो आहिस्ते आहिस्ते वञे पियो वधंदो। हाणे त पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ ॿिया बि टीवी चैनल्स हिकिड़ो इंडियन प्रोग्राम आहे, उनखे लॻंदो ईअं आहे त माना उनजी कॉपी आहे। मूंखे मूंखे ईअं फील थिए पियो त माना असां का हिकिड़ी पंहिंजी का हिकिड़ी तख़लीक़ी शइ कयूं, छो त आईंदा उहो ज़िंदा रहंदो, मतिलबु उहो सर्वाइव कंदो जेको क्रिएटिव हूंदो, जेको क्रिएटिविटी पंहिंजी ॾींदो। जेतिरी तव्हां पंहिंजी शयूं ईजाद कंदव, पंहिंजी शयूं ठाहींदव, त तव्हांजो जेको नालो आहे उहो थोरो मुनफ़रद रहंदो कंपेरेटिवली ॿियनि जे। तव्हां जेकॾहिं कतार में ॾिसो, पल्लो महांगो बि हूंदो आहे ऐं टेस्टी बि हूंदो आहे। उनजी वजह छा आहे? जॾहिं पाणी हलंदो आहे न वाकिरे में, त मच्छूं, कुमियूं, ॾेॾर, मुख़्तलिफ़ जेके बि शयूं आहिनि उहे पाणी सां गॾु ईअं लुणंदियूं वेंदियूं आहिनि। पर पल्लो इहो पाणी जे प्रेशर में, दरिया जे प्रेशर में, जीअं दरिया समुंड में लहंदो आहे त उते पैदा थींदो आहे, ऐं पैदा थियण खां पोइ पाणी जे अगेंस्ट हलंदो आहे। मतिलबु दरिया हीअं वेंदो आहे, कुमियूं, मच्छूं, ॾेॾर, बलाऊं, नांग, इहे सभु हीअं वेंदा आहिनि, पल्लो हीअं ईंदो आहे। उनजे चीरींदे फाड़ींदे जॾहिं निकिरंदो आहे न, त हुनजी पहिरियों इहो ब्लैक हूंदो आहे, चीरे फाड़े जॾहिं निकिरंदो आहे तॾहिं दरिया ते पहुचंदो आहे ऐं हुनजो कलर बि चेंज थींदो आहे, वाइट थींदो आहे, पर उहो पंहिंजी एनर्जी सां अॻिते वधंदो आहे। उनजे करे हुनजी क़ीमत बि वधीक हूंदी आहे, हुन में टेस्ट बि हूंदी आहे। माना तव्हां जेको आहे सो पल्ले खां इहो सिखियो आहे, माना हीअं वञिणो आहे डायरेक्शन जे अपोज़िट, तूफ़ान वांगुरु, है न? सही, बिल्कुलु। इहा असांजे लाइ इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इहे लेसन्स हूंदियूं आहिनि, जेका मोटिवेशन हूंदी आहे, असांजे हौसला अफ़ज़ाई शयूं ॾींदियूं आहिनि। जेकॾहिं असां नवीद ॾे अचो, नवीद इहो जेको आहे सो जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां वटि उन सिस्टम में सियासत पिया कयो जिथे माना मां सम्झां पियो की इलाही ॾुखियो आहे। हिकु तव्हां जहिड़ो शरीफ़ माण्हू, तव्हां जहिड़ो सेंसिटिव माण्हू, मां कॾहिं बि कंहिं सियासतदान खे माण्हुनि जे लाइ रोईंदे न ॾिठो आहे। जॾहिं रोईंदे तव्हांखे ॾिठो, मां चयो सियासतदान न थींदो, हे रोए थो। मां चयो हिनखे अहसासु आहे न, हे अहसासु वारो माण्हू किथां सियासतदान थी सघे थो। वरी उन खां पोइ मुंहिंजी ॻाल्हि किथे किथे सच साबित थी वई। पोइ हिन वरी किथे हिन चयो त हाणे मां सियासत मां हथु कढां थो, रुनाओ, इमोशनल थी वियो, कंट्रावर्सीज़ बि आहियूं तव्हांखे फेस कयूं। माना इहे बि शयूं अचनि पियूं, चैलेंजिस। सेंसिटिव माण्हू, उन माण्हू इहो फील करे त गिव अप करण जो तव्हांखे ख़्यालु आयो बि हो, वरी तव्हां स्टैंड वरितो, बीहणो आहे, नेवर गिव अप। त हाणे अॻिते बि मां सम्झां पियो वॾा चैलेंजिस अथव, हाणे बि सोचे सम्झे। तव्हां जॾहिं ख़ुलूस नियत सां कमु कयो न, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पोइ दुनिया में त रुकावटूं ऐं मज़ाहिमतूं तव्हांखे तमामु घणियूं ईंदियूं। असांजो मुआशिरो ई बदकिस्मती सां अहिड़ो आहे, पर पैरेलल हिकिड़ो निज़ाम हलंदो आहे कुदरत जो, हीअ मतवाज़न निज़ाम जेको इनविज़िबल आहे, जेको नज़र न ईंदो आहे। उन जेको कुदरत जो निज़ाम आहे न, उन मां तव्हांखे तमामु घणो रिस्पॉन्स मिलंदो आहे। हिकु तरफ़ मुआशिरो माण्हू तव्हांखे मायूस कंदा, तव्हांखे परेशान कंदा ऐं तव्हांखे झुकाईंदा। ॿिए तरफ़ अगरि तव्हां ख़ुलूस नियत सां कमु कंदा हूंदव, डेडिकेशन सां कमु कंदा हूंदव, ऑनेस्टी सां कमु कंदा हूंदव, त तव्हांखे उहो वरी कुदरत वारो निज़ाम तव्हांखे पैरेलली सपोर्ट कंदो। हाणे तव्हांखे मां रिसेंटली ॿुधायां, पोयनि ॾींहंनि में तक़रीबन 15-20 ॾींहं तव्हां सभिनी जे नज़रनि मां गुज़रियो हूंदो। मां पंहिंजी टाउन कमेटीअ में सिर्फ़ु ईअं न त आम म्यूनिसिपल इदारनि वांगुरु सिर्फ़ु सफ़ाईअ ते तवजह ॾियां, मां उन में तालीम ते तवजह ॾींदो आहियां, तव्हांखे ख़बर आहे, सिहत ते तवजह ॾींदो आहियां, वण हणाईंदो आहियां, हर क़िस्म जो कमु कंदो आहियां। हाणे मां पोयनि ॾींहंनि में मां जिते बि वेंदो आहियां, ताज़ियत ते, शादीअ ते, शहर में घुमंदे फिरंदे, जेके नंढड़ा ॿार मूंखे हुते नज़र अचनि त मां रश में माण्हुनि जे विच में ॿार अची बीह रहंदा आहिनि, उनखे सर करे ॿारनि खे मां ॻाल्हाईंदो आहियां। हर जिते बि वञा, कहिड़ी क्लास में बाबा पढ़ंदो आहे तूं छा कंदो आहे, हिते छो बीठो आहे,
त इहे सवाल पुछण ते 2-3 दफ़ा ॿार घबराइजी विया मां नोटिस कयो जीअं पुछियोमांसि न कहिड़े स्कूल में तूं पढ़े कहिड़े क्लास में त मां नोटिस कयुमि त इलाही ॿार त स्कूल वञनि ई कोन था पोइ मां वरी सर्वे कयो पंहिंजे माण्हुनि खे चयुमि पाण बि चेक करायो त काफ़ी सारा ॿार स्कूल न वञण वारनि ॿारनि में शामिल हुया ख़ासि करे कोविड जे दौर खां पोइ जॾहिं स्कूल बंदि रहिया ॿियो टियों त ॻोठनि में हुजणु रवाज ई घटिजी वियो आहे पोइ मां हिकिड़ो नोटिस कढियो सभिनी पंहिंजे शहर जे टाउन जे होटलनि खे ऐं गेमिन वारनि दुकाननि खे स्नोकर वारनि दुकाननि खे उहे सभु अहिड़ियूं जायूं जिते ॿार जेको आहे सो बीहण जो मक़ाम थी थो सघे स्कूल वारे टाइम ते हुते घुसाए हुते टाइम स्पेंड करे पोइ वरी स्कूल वारे टाइम खां पोइ वरी घर हलिया वञनि मां उन्हनि खे नोटिस कढियो त बाबा कंहिं बि होटल वारे या गेमिन वारे कंहिं बि अहिड़ी जाइ ते अगरि ॿार ॾिठा विया त तव्हांजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थींदी ऐं हिनखे सील कयो वेंदो हिनखे सोशल मीडिया ते एॾी पज़ीराई मिली जो सोशल मीडिया खां थींदो सिंधी मीडिया खां थींदो नेशनल मीडिया खां थींदो BBC हिनखे कवरेज ॾिनी अल्हम्दुलिल्लाह मूंखे BBC वारनि मूंखे खयो लाइव मूंखे चयूं त साईं हीउ जेको आहे सो लेटर निकिता आहिनि सॼी सिंध में पर असां जेका सर्वे कई आहे असांजे हिसाब सां पहिरियों तव्हां इशू कयो आहे मां चयोमांनि हा साईं बिल्कुलु मां ई कयो आहे त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो छा आहे इहो कुदरत जो निज़ाम आहे जंहिं महिल ॿिया लेटर निकिरी आया न त मां 3-4 ॾींहं मां ॾिठुमि मां हे त यार दवाऊं शुरू थी वियूं त बाबा असां कढियो आहे मां यार वॾी केस करे आयो मां त ख़बर ई न हुई त अहिड़े क़िस्म जो कमु थी वेंदो हा अच्छा हाणे वरी मां छा कयुमि 3-4 ॾींहं अॻु में जी ॻाल्हि थो ॿुधायां मां पंहिंजे शहर जे सभिनी कासाइनि खे जेके जानवर ज़बह था करनि उन्हनि खे ऐं वेटनरी डॉक्टर खे जेको जानवरनि वारो डॉक्टर आहे उन्हनि खे मां मीटिंग कॉल कई पुलिस ऐं म्यूनिसिपल जे मलदारनि खे घुराए करे हिकिड़ी जॉइंट मीटिंग कराई उन में मां चयोमांनि त बाबा की जानवर जेको तव्हां ज़बह कंदव उहो जेसि ताईं वेटनरी डॉक्टर उनखे चेक न कंदो उनखे स्टेम न कंदो उन खां पोइ वरी गोश्त खे बि जेकॾहिं ॾिसंदो उहो अची करे सरप्राइज़ विज़िट कंदो ऐं उनजो हिकिड़ो मैकेनिज़म जोड़ियुमि त हिन तरीक़े सां हिन जो रिकॉर्ड बि मेंटेन थींदो इन सां छा थियो इमीडिएटली माण्हुनि कुझु मूंखे ॿुधायो त गोश्त जी क्वालिटीअ में माना भलाई अची वई आहे हूअं माना बीमार सीमार जानवर ॿियो टियों तव्हांखे असां वटि अलाए छा ठीकु आहे मतिलबु चवण जो जेकॾहिं तव्हां नंढा एफर्ट्स वठो न त तव्हांखे माण्हू रिस्पॉन्स ॾींदा ई ॾींदा पर हिकिड़ो कुदरत जो निज़ाम जेको आहे न उहो तव्हांखे फीडबैक पॉज़िटिव ॾींदो ऐं तव्हां एनकरेज थींदो पिया भले केॾे बि तव्हां मायूस थियो वरी तव्हां उथी बीह रहंदव तमामु बहितरीनु ॻाल्हि कई अथव हैदर मतिलबु असांखे अहिड़नि दोस्तनि जी ज़रूरत बि आहे मां इहो जी जेका ॻाल्हि ॾाढी तमामु बहितरीनु कई हाणे असल में अहिड़ा नौजवान हिननि खे तव्हां एनकरेज कंदव न त ट्रेंड ठहंदो जॾहिं ट्रेंड ठहंदो त ॿिया बि जेके नौजवान आहिनि उहे अहिड़े क़िस्म जे कमु करण जी ख़्वाहिश रखंदा हाणे थींदो ईअं आहे त असां जॾहिं अहिड़नि क़िस्म जे दोस्तनि खे तॾहिं इग्नोर कंदा आहियूं या उन्हनि खे रिस्पॉन्स मां इहो चवंदुसि हिन प्लेटफॉर्म जे तवसु सां त अहिड़े क़िस्म जा दोस्त जेकॾहिं कोई बि पॉज़िटिव वीडियो बि ठाहीनि था न उनखे कोशिशि कंदा कयो हरूभरू बि शेयर कंदा कयो तव्हांखे वणे न वणे जेको पॉज़िटिव हुजे छो त ज़्यादातर ईअं थो थिए अॼुकल्ह जंहिं वल्गैरिटी ते बि तव्हांखे ॾिसंदा माण्हू व्यूज़ अचनि था त माण्हुनि जो तवजो चए थो त बसि जॾहिं कमु हे थो हले त ट्रेंड पोइ उॾे थो वञे त तव्हां हिननि दोस्तनि खे ज़रूरु आहे त एप्रिशिएट बि कजे हैदर भाउ जी ॻाल्हि तो कनेक्टिविटीअ में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इहो वीडियो वग़ैरह ठाहिण जी तव्हां ॻाल्हि कई मूंखे हिकिड़ो ई शौक़ु आहे माना हिननि ॻाल्हियुनि खां हटी करे इहो समाजी या सियासी एक्टिविटीज़ में या पंहिंजी फील्डी एक्टिविटीज़ में हिकिड़ो मूंखे शौक़ु आहे तव्हांखे बि ॼाणो मां सफ़रु कंदो आहियां घणो माना ट्रेवलिंग कंदो आहियां तमामु घणी मां तक़रीबन 25-30 खां मथे मुल्क घुमी चुको आहियां सियासतदान हाणे मां बदकिस्मतीअ सां आहियां त सियासत में ई न पर सियासतदान छा कंदा अथव अॼु बि मां हिकिड़ी आन रिकॉर्ड चवांव थो तमामु घणो ॿाहिरि वेंदा अथव पर लिकाए करे वेंदा अथव ख़बर ई न पवंदी अचानक तव्हांखे सिर्फ़ु फोटू ख़बर पवंदी मां वेंदो आहियां सियासतदान थाईलैंड बि वियो हुजे मां वेंदो आहियां मां बाक़ाइदा सिंधीअ में बराबरि तरीक़े सां जेको मूंखे माना सम्झ में ईंदो आहे उतां जे बारे में अच्छा मां ईअं न कंदो आहियां जीअं असांजो ट्रेडिशनल माण्हुनि जो तरीक़ेकार आहे त भाई विया घुमिया भले होटल में रहिया उन खां पोइ मंझंदि जो 2-3 बजे निंड मां उथिया वरी बाज़ारि हलिया विया रोडनि ते घुमिया राति जो थोरी घणी नाइट लाइफ इंजॉय कयूं वरी राति जो 2-3 बजे अची करे धुत थी करे सुम्ही पिया ऐं वरी ॿिए ॾींहं ते साॻी रूटीन मां हुते वेंदो आहियां जॾहिं हिकु त स्पेशल अहिड़नि क़िस्म जे मुल्कनि में वेंदो आहियां जिते हितां जा माण्हू वेंदा ई न आहिनि असांजा माण्हू उते वञी करे उतां जे मुआशिरे जी माना कल्चर खे ऐं ॻोठाणी रूरल लाइफ खे एक्सप्लोर कंदो आहियां
नयूं नयूं उहे वरी फिल्माइज़ करे उहे अपलोड बि कंदो आहियां जेको माना मूंखे सिंपली जेको आहे एडिटिंग त ज़ाहिर आहे तव्हां वांगुरु न करणी ईंदी हूंदी तरफ़ा वांगुरु चैम्पियन असांजी फील्ड बि न आहे पर जेको कुझु माना उते मां सुठियूं शयूं ॾिसी करे पंहिंजे ॻोठ में इम्प्लीमेंट करण जूं काफ़ी सारियूं कोशिशूं कयूं आहिनि त हे नंढियूं नंढियूं बहितरियूं अगरि असां आणे सघूं त मूंखे तव्हांखे मां ॿुधायां जॾहिं इहो लेटर कढियो न एजुकेशन वारो त मूंखे हेडमास्टर साहिबु मूंखे फ़ोन कई चए साईं हूअं असांजी हर साल जी जेका स्ट्रेंथ हूंदी आहे उहा तक़रीबन 50-60 ॿारनि जी हूंदी आहे तव्हांजे हिन एफर्ट्स कंटिन्यूअस जे करे हिन साल असांजा ॿार 100-150 खां मथे क्रॉस करे विया आहिनि तक़रीबन ऐं हले थो पियो अञा हाणे सेशन स्टार्ट थियो आहे एडमिशन एॾी थी वई आहे असांजो फर्नीचर खुटी पियो आहे मां चयोमांनि तव्हां घबरायो न तव्हांखे असां फर्नीचर बि वठी ॾींदासीं को मसइलो न आहे त मतिलबु जेकॾहिं मतिलबु अहिड़ी क़िस्म जूं शयूं आॾो ईंदियूं आहिनि न पोइ इंसान खे अलाह साईं रस्तो ॾींदो आहे इहा ॾाढी भली ॻाल्हि आहे थोरी त असां गानो बि असांखे ईंदासीं तव्हां गानो ॿुधाईंदो हिकिड़ी थोरी मज़ाक मस्ती थी वठे सियासतदान बि वेठो आहे सियासतदान खे बि ख़बर आहे हे चओ जो सियासत में रही करे इन टाइम माना सीट ते आहे पोइ कमु करे थो इन ते माण्हू ट्रस्ट कंदा हुननि जो छा चवणो हाणे जेको तयारी में लॻा पिया आहिनि जेके पहिरियां ॻोठाणा जेके खटे करे निकिता हाणे विया आहिनि पजरो थो का ताज़ियतूं कंदा था वतन इहो वॾो हिकिड़ो सब्जेक्ट हाणे अथव अलाए कमु कयो अथव अलाए न कयो हाणे पकड़िजी पिया आहिनि इहो त काफ़ी टाइम खां पहिरियों मतिलबु इहा शइ माण्हू खे ख़बर न पवंदी हाणे माण्हू होशियारु थी विया कमाल करे यार वॾो मज़ो थो अचे हाणे टोटा ऐं सिरून माण्हू जे हथनि में ईअं कई बीठा आहिनि अचो 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 सही रोइन बि था ईअं था रोइन ॼण माना घर जो हुननि जो पंहिंजो भाती मरी वियो हुजे इहो त काफ़ी त हिकिड़ो न बाबा असां खां वधीक तव्हां खां वधीक काफ़ी मशहूरु हिकिड़ो लतीफ़ो आहे लतीफ़ो न इहो रियल वाक़ियो थियो हुयो त ईअं हिकिड़ो सियासतदान हुयो मशहूरु सियासतदान आहे ईअं वियो ताज़ियत ते अदा हथ घुरो दुआ घुरनि चए मरहूम असांजा ॾाढा सुठा तालुकात हुआ हुननि ॿुधिजो हुननि जो साईं तालुकात छा मतिलबु ॾाढा तालुकात हुया अची साईं असांजी माई मरी वई हिन ख़ुशीअ में गानो ॿुधायो छा ॿुधाईंदो असांखे मूंखे ख़बर आहे तव्हां जेको आहे न गॾु वेहंदा आहियूं किथे त कंट्रीब्यूशन हूंदो आहे म्यूज़िकली बि पाण कनेक्टेड कैमरा सही आहे न साईं ऑन द कैमरा थींदो आने से उसके आए बहार जाने से उसके जाए बहार बड़ी मस्तानी है मेरी महबूबा मेरी जिंदगानी है मेरी महबूबा आने से उसके आए बहार जाने से उसके जाए बहार बड़ी मस्तानी है मेरी महबूबा मेरी जिंदगानी है मेरी महबूबा
कैडबरी डिलाइट हेड़ा मिठास आवाज़ ब्रेक ॿुधो प्रोग्राम जो पेट भरण लाइ वाह वाह नथो करे न न साईं ब्रेक जो बि टाइम थियो आहे सब कम थींदा तव्हां डिलाइट खाई वठो ऐं छो त मां मूंखे ख़बर आहे ब्रेक सुरीलो माण्हू आहे हिन खे ख़बर आहे मां काथे काथे भंड कया आहिनि मूंखे ॿुधाईंदो सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स एक दफ़ो ॿीहर तव्हांखे सलाम सिंध में भलीकार पिया कयूं हिननि प्यारनि महिमाननि सां गॾु यकीननि तव्हांखे अॼोको प्रोग्राम बेहद वणियो हूंदो ऐं मां अॼु बिल्कुलु बेट करे सघां थो कि अॼु प्रोग्राम वाक़ई भलो आहे हे अहिड़ियूं शख़्सियतूं अहिड़ा महान दोस्त असांजा हीरोज़ असांजी सिंध जा हिन धरती जा सन ऑफ सॉइल्स जंहिंखे चइजे इहे असांजा आहिनि ऐं हिननि जे लाइ मां सम्झां पियो कि मुंहिंजो माना पर्सनली मुंहिंजा हिकिड़ा स्टैंडर्ड सेट थियल आहिनि दोस्त अहिड़ा कयो कि जिन जो मयार हुजे मयारी दोस्त हुजनि माना मां पंहिंजी दोस्ती जी माना ॾिसंदो न त मां चूज़ कंदो आहियां इलाही सिलेक्टिव दोस्त रखंदो आहियां जिथे मुंहिंजी ईगो बि डाउन थी वेंदी आहे त वाह ठीकु आहे पहल करे हिननि वटि वञिणो आहे हिननि सां ॻाल्हाइणो आहे हिननि सां कचहरी करणी आहे सो हे दे आर वन ऑफ देम ऐं हक़ीक़त में मयार दोस्ती जो हुजणु बि खपे न अहिड़ो जेको पंहिंजी ज़ात ताईं न हुजे जेको ॿियनि जे लाइ सोचींदो हुजे सो तव्हां सभु दोस्तनि खे वरी हैदर नवीद डॉक्टर फराह आपको भी हम थैंक्स कहते हैं बादल साईं पंहिंजी कचहरी में गुम लॻा तव्हां बि शरीक हुयो तव्हां बि असां सां गॾु मेज़बान ई आहियो सो ॾाढो मज़ो आयो तव्हां सां तव्हांखे मैसेज को अॼु ॾियणु चाहियो प्रोग्राम में मैसेज तक़रीबन माण्हुनि खे ख़बर आहे त खोड़ सारा मैसेजिस तव्हांजा आहिनि हिते मैसेज जेको जो शॉर्ट मैसेज मसइलो हीअ आहे त जॾहिं माण्हू परेशान थींदो आहे न पोइ ॿ टे रस्ता ईंदा आहिनि कोशिशि कनि त परेशानी में बि पंहिंजे उसूल तां माण्हू न हटे छो त परेशानी वक़्ती तौर जे लाइ हूंदी आहे पर जेकॾहिं उहा उसूल ते क़ाइमु रही करे गुज़री वई त तव्हां दिलेर बि थी वेंदो ऐं तव्हांजो मयार बि मथे ईंदो ऐं तव्हां ज़िंदगी में कामयाब बि थींदो वाह तमामु बहितरीनु नवीद साईं जीअं चयो त परेशानी में पंहिंजे उसूल तां न हटो इहो पंहिंजो हिकिड़ो प्रिंसिपल सेट कयो मां चवंदो आहियां इहा बहितरु ॻाल्हि आहे साईं वारी पर इन सां गॾोगॾु परेशानीअ में बि पंहिंजी तव्हां कुदरत ऐं जेको तव्हांजो ईमान आहे उन में तव्हां कमज़ोरी न ॾेखारियो इहे जेकॾहिं ॿ प्रिंसिपल तव्हां सेट कयो हिकिड़ो त पंहिंजो उसूल ॿियो कुदरत में ईमान त बाबा जो ज़माने में कुझु बि थिए थो अगरि मां सही थो कयां त माना एज़ यू सो शल यू रीप तव्हां जेको पोखींदव उहो लुणंदव तव्हां सुठो पोखियो इंशाल्लाह तव्हांखे लॉन्ग टर्म में बहितरु मिलंदो इंशाल्लाह बेहतरीन ॻाल्हि डॉक्टर फराह आपका बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आई और आपने हमारी पुरानी यादें ताज़ा कर दी जी जी ठीक है और हस्बैंड को कम सुना है अभी ठीक है और मैसेज हमें देखो मैं यही कहना चाहूँगी कि एक तो खुश रहें दूसरों को भी खुश रखें और दूसरा माँ बाप को चाहिए कि अपना थोड़ा सा टाइम निकाल कर अपने बच्चों को भी दें और अपने जो उनके तजुर्बात है उनसे शेयर करें ताकि बच्चों को भी थोड़ा उनसे सबक हासिल हो ये मैं कहना चाहूँगी ज़बरदस्त सो असांजो अॼु जेको साथ हो अॼु स्पॉन्सर जेको आहे मां ॾिसी करे सेट ते जीअं पुगम मुंहिंजी कैडबरी डिलाइट ते जॾहिं नज़र पई मां चयो अॼु जेको आहे सो मिठा माण्हू था अचनि प्यारा महिमान था अचनि ऐं कैडबरी डिलाइट बि पई आहे जंहिंजो वात में वञण सां ई घुलिजी वञण ई मिठास एनर्जी डॉक्टर साहिबु तव्हांखे ख़बर आहे त चॉकलेट असांजे लाइ कमज़ोरी आहे कमज़ोरी ऐं ताक़त आहे असांजी फरमाइश पूरी न थी असां जहिड़नि साईं बेसुरनि खे बि असां जहिड़नि मूं जहिड़े बेसुरनि खे बि ॻाराए थो पाण सुरीलो थी करे असांखे नथो ॻाए ॿुधाए तव्हां जेकर हिकिड़े ॿुधायो तव्हां जेको आहे न नबी चओ आहे न मां ज़ोरी बि ॻायां अॼु हाणे ॻाइण वारी असांजी फरमाइश हैदर भाउ तव्हांखे इहा ॻाल्हि कई मुंहिंजी इहा आहे त तव्हां हिकिड़ो नओं गानो ॾियो बि साईं काफ़ी टाइम थियो आहे मार्केट में का नई शइ न ॾिनी आहे इहो बि कयो तव्हां सिंध टीवी सां जुड़ी विया आहियूं ऐं मां तक़रीबन फर्स्ट टाइम सिंध टीवी ते मुंहिंजी एंट्री थी आहे ऐं इंशाल्लाह खोड़ सारा गाना ॻाईंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं जेसिताईं तव्हां ॿुधंदा रहंदो असां ॻाईंदा रहंदासीं हैदर छा ॿुधायो जेको यार असांजे प्रोग्राम में तव्हां हिकिड़ो गानो ॻायो हुयो कॉमेडी मंसूर सखीरानी साहिब जन जो कॉमेडी जंक्शन में ज़रूरु
बिल्कुलु तव्हां सभिनि जे नाम तू मनी मनी न मेहरबान, तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां। तू मनी मनी न मेहरबान, तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां। छा चयूं जे छिड़ी त ग़ैर सां न घुम, हिकु त मूं कच्छिज न छा चयूं, छा चयूं, छा चयूं, हिकु त मूं कच्छिज न छा चयूं जे छिड़ी त ग़ैर सां न घुम, जे घुमी त घुम न मूं अॻियां, जे घुमी त घुम न मूं अॻियां, मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां। तू मनी मनी न मेहरबान, तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां। हिकु अॻे इश्क़ आजी, ॿियो वरी बुखारिया ग़रीब, हिकु अॻे इश्क़ आजी, ॿियो वरी बुखारिया ग़रीब, बस अजीब ऐं ग़रीब आ, बस अजीब ऐं ग़रीब आ, मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां। तू मनी मनी न मेहरबान, तू मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां, हाय मां त मिंथ थो करे छॾियां, हाय मां त अर्ज़ थो करे छॾियां। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।